बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं तव्हांजी मेज़बान तेरी मवान। आज किन जिथे भी हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो। हिन प्रोग्राम से तावन किया टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जवान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ पी टपाल मेज़बान चाहे आहे। टपाल मेज़बान जे तव्हां असांजे प्रोग्राम सुबह मेहरान में ढाबो सजल आहे जिते अदा सजाद कया भलीकार कंदा भलीकार त सजाद कया ठीकु आहे। बेहतरीन चाय टपाल मेज़बान जी ठाहे थोड़ी देर खां पोइ इंजॉय कराईंदा। जब बेहतरीन खुशबू बेहतरीन ज़ाइको ऐं जॾहिं को पाकिस्तान आज़ाद थियो तॾहिं को टपाल मेज़बान ऐं असांजो साथ आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जिते नाज़रीन असां ख़ैर सां जेको हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं ऐं जेका 9th खां मैट्रिक ताईं स्कूल्स जेके आहिनि कॉलेज ओपन थी विया आहिनि ऐं इलाही ख़ुशी पई थिए त यकीननि ही कोरोना जे वबा को ख़ौफ़ को जेको आहिस्ता आहिस्ता असां ॿाहिरि पिया निकिरूं। ॾिसो इवेंट्स वग़ैरह गैदरिंग्स वग़ैरह इवन के पंहिंजे वेडिंग सेरेमनीज़ या इंगेजमेंट्स या बर्थ सेलिब्रेशन्स इहे सभु नंढा नंढा ओकेजन असांजे लाइफ जा उहे कंटिन्यूसली तसलसल सां पंहिंजे जेके रूटीन ते हलनि पिया उते असांखे कोविड इहे शयूं जो पेई ज़रूरत पोइ असां छो पंहिंजे जेको आहे तालीम खे असां जेको आहे बाउंड करे ॿाहिरि पंहिंजे जेको मुस्तक़बिल आहे असांजे जेके नौजवान असांजा यूथ असांजा ॿार जेके आहिनि उनखे असां छो पंहिंजे इन जेके फ्यूचर्स खां असां उनखे पुठिते कयूं उन्हनि खे तालीम ॾियूं उन्हनि खे नॉलेज ॾियूं उनखे इंकरेज कयूं तव्हां ई जेको असांजे मुस्तक़बिल जा महिमारो ऐं नई नई जीअं ॾिसो था वक़्तु कोविड खां पोइ छा सूरत हाल थिए थी नई नई टेक्नोलॉजी जेकी इन्वेंशन्स में अचनि पियूं जीअं ज़रूरत इजाद जी मां हूंदी आहे त उन हवाले सां कोविड में काफ़ी नया नया जेके इन्वेंशन्स बि थिया कुझु सुठा कुझु बुरा लेकिन पॉज़िटिवली जेके IT जी दुनिया में काफ़ी नयो हिकिड़ो जीअं चवंदा आहिनि तूफ़ान कुझु इकनॉमिक जे हवाले सां जॉब जे हवाले सां अर्निंग जे हवाले सां IT में काफ़ी महारत थी वई आहे त इन्हनि सभिनि खे त स्टूडेंट्स खे जेको आहे पढ़णु घुरिजे त असां पंहिंजे जेको आहे हा कोविड जेको आहे कोरोना जेको हिन महिल ताईं एग्ज़िस्ट करे पियो त हीअ कोशिशि कजे त असां SOPs खे फॉलो कयूं एतादी तदाबीर खे फॉलो कयूं न हिन जे बजाए त जेको आहे इन खां ख़ौफ़ज़दा थी करे जेको असां ॿार पंहिंजा घर में विहारे छॾियूं ठीकु आहे हाणे जीअं स्कूल्स ओपन थिया आहिनि आहिस्ता आहिस्ता जीअं फैब में जेके आहिनि नर्सरी प्राइमरी स्कूल जेके आहिनि क्लासिस जेके उहे बि रनिंग में अची वेंदियूं त प्रॉपर तरीक़े सां पंहिंजे ॿारनि खे जेको आहे इवन के बिल्कुलु हुनखे प्रॉपर गाइडेंस सां जेको आहे तव्हांखे को शेयरिंग कोन कंदो तव्हांखे सां गॾु कोन वेंदो इवन के बार बार जेको आहे हथ जेको आहे सैनिटाइज़ सां जेको आहे सैनिटाइज़ कंदो मास्क पंहिंजो जेको आहे रिमूव कोन कंदो ऐं डिस्टेंस सां तव्हां वेंदो त इहे सभु ॿारनि खे जेके एतादी जेके आहिनि गाइडेंस ज़रूरु ॿुधाइबियूं त उहे जेको आराम सां पंहिंजी जेकी तालीम हासिल करे सघनि ऐं जिते नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ुबसूरत मेहमान मौजूदु हूंदा आहिनि अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ुबसूरत मेहमान मौजूदु आहिनि पाण जेके आहिनि बहितरीन जेके आहिनि नफ़्सियात जा डॉक्टर आहिनि हमेशह असांजे प्रोग्राम सभु मेहमान में ईंदा आहिनि त नई का न का ॻाल्हि जेके आहिनि पंहिंजे सियात जे ज़रिए या पंहिंजे इल्म ज़रिए जेके आहिनि असांजे माशरे में कहिड़ा किरदार हुजणु घुरिजनि कहिड़ा रवैया हुजणु घुरिजनि ऐं जेके ज़हनी काफ़ी सारी अहिड़ी बीमारी अची वियूं ॾिसो कोरोना त हिकिड़ी अलॻि ई वबा आहे पहिरियों जेको हाणे हींअर आई आहे लेकिन जेकी काफ़ी सारी वबायूं ऑलरेडी असांजे ज़हननि में मौजूदु हुयूं जंहिंजी वजह खां इहे सभु शयूं अञा वधंदी थियूं वञनि त उन हवाले सां काफ़ी सुठियूं तजावीज़ या कुझु सुठा तरीक़ा या कुझु अहिड़ी सुठियूं टिप्स बि जेके आहिनि असांजे इन प्रोग्राम सुबह मेहरान में अची करे ॾींदा आहिनि त छो त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं। डॉक्टर शाहनवाज़ अल कीअं ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां कीअं आहियो बिल्कुलु फर्स्ट क्लास भला ईद ॿुधायो त थधि में जेको सुबुह जो जेको आहे थधि वारी सुबुह जो आगाज़ कीअं थींदो आहे तव्हांजो बहितरीन थधि वारी सुबुह त वरी अञा वधीक सुठी हूंदी आहे ऐं उनखे जेको आहे न सो जीअं रूटीन जी चांहि आहे असांजी जीअं चांहि जी मेज़बान जी ॻाल्हि पई हले टपाल जी त उन सां गॾु सुबुह जो आगाज़ कंदा आहियूं फ्रेश थी पंहिंजे कमनि कारनि ते पंहिंजी दुनियादारी ते ऐं पंहिंजे रोज़मर्रा जी जेके शेड्यूल्स हूंदा आहिनि उन्हनि खे फॉलो कंदा आहियूं ऐं अलाह जो करम आहे रब जी महिरबानी आहे ऐं छो त हीअ जेका कोविड जी सिचुएशन आई हुई उनजे करे सभ खां वधीक जेको प्रेशर हुयो उहो हेल्थ सिस्टम ते हुयो ऐं असां हेल्थ सिस्टम जो हिसो आहियूं ऐं उन खां पोइ असांखे त प्री कोविड कोविड ऐं पोस्ट कोविड बि सोचणो पवे थो माण्हुनि जे अंदरि जेको आहे सो समाजी बि थी या ॿियनि मामलनि जे करे कहिड़ा नफ़सियाती मामला थियनि ॻाल्हि सॼी सभु आगाज़ स्टार्ट करण मां हिकिड़ो कॉम्प्लीमेंट ज़रूरु ॾियणु चाहींदमि तव्हां माशाल्लाह ॾेई बिल्कुलु बहितरीन जीअं न ॿार स्कूल में तयारु विया थी टिप टॉप थी एॾी ख़ुशी में त अॼु जेको असांजे स्कूल्स ओपन आहिनि बिल्कुलु बहितरीन ड्रेसिंग करे प्रॉपर हिकिड़ो मैसेज ॾियो था त असांखे जेको आहे हा बिल्कुलु ॾिसो अॼु जेको आहे सो 9 खां इंटरमीडिएट 12वीं क्लास ताईं स्कूल खोलिया विया आहिनि उन खां पोइ जेको आहे सो फेबरवरी खां वरी चवनि पिया त जेको आहे सो प्राइमरी नर्सरी ऐं इहे सभु स्कूल ऑन थी वेंदा ॾिसो हीअ जेको आइसोलेशन थी आहे ऐं ॿारनि खे स्कूल खां ॿाहिरि कढियो आहे ऐं उन सिर्फ़ु लॻे ईअं पियो त जेको आहे सो कोरोना सिर्फ़ु जेको आहे स्कूल्स में वधे विझे पियो ऐं तव्हां ॾिसो शादी हाल भरिया पिया आहिनि
SOPs ते अमल कोन पियो थियो, बाज़ारूं भरियूं पियूं आहिनि। जॾहिं पहिरीं वारो जेको एपिसोड हुयो उहो पीक टाइम ते हुन महिल बि ईअं हो माण्हू अच्छा एपिसोड हुया एपिसोड ई काहे न। ॾिसो हीअ जेको आहे न्यूज़ सर्च थी जेका माना ॿीहर उभरियो, ॿी लहर जेका आई, पहिरीं लहर ऐं ॿी पहिरें हिन वारी लहर, त हिकिड़ो अजीब रुझान डेवलप थी वियो असांजे समाज जे अंदरि। घर जे अंदरि त सभु शयूं थियनि पियूं, पर शॉपिंग ते बि माण्हू वञनि पिया, शादियुनि मुरादियुनि ते वञनि पिया। जीअं तव्हां इंट्रो में चयो सालगिराहूं बि थियनि पियूं, माना हिकिड़ी हिकिड़ी शइ हली पए, फ़क़ति ऐं फ़क़ति जेको आहे न तालीम हली पए। ऐं उस्ताद त सभु माज़रत सां ऐं कोट अनकोट था करियूं, त उस्ताद त चयो पियो त अलाह करे सॼी ज़िंदगी कोविड हुजे, असीं घरां वेही पढ़ायूं। ऐं थियो ईअं पिए त जेको वर्चुअल असां प्रिपेयर कोन आहियूं वर्चुअल वर्ल्ड जे लाइ, असां प्रिपेयर कोन आहियूं डिजिटल वर्ल्ड जे लाइ, असां प्रिपेयर कोन आहियूं त असां जेको आहे न सो इन्हनि जेके गैजेट्स आहिनि उन्हनि मां फ़ाइदो वठूं, मोबाइल मां या जेको आहे सो लैपटॉप मां, ऑनलाइन जेके सिस्टम हुयो उनजे अंदरि असां जेको आहे सो एतिरो प्रिपेयर्ड कोन हुयासीं। पर काफ़ी हद ताईं जेको ऑनलाइन सिस्टम खे सभु पॉज़िटिव वे सां सराहियो पियो वञे। ॾिसो तव्हां सही था चओ, अलामा इक़बाल वर्चुअल यूनिवर्सिटियूं आहिनि, ॿियूं मुख़्तलिफ़ इदारा आहिनि जेके वर्चुअली शयुनि खे मैनेज कनि पिया। असां बि जेको आहे सो मुख़्तलिफ़ एप्स जे थ्रू जेके लेक्चर ॾींदा आहियूं, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे सो मरीज़ चेक कंदा आहियूं, त मक़सदु उहा हिकिड़ी दुनिया आहे ऐं उहा डेवलप थिए पई। पर असांजो जेको पाकिस्तानी मिज़ाज आहे, पोइ वरी पाकिस्तान सां ख़ैर सां गॾोगॾु असां सिंधियुनि जो मिज़ाज आहे, उहो अञा थोरो डिफरेंट आहे। अञा असीं जेको आहे सो माज़ी जी नॉस्टैल्जिया मां कोन निकिता आहियूं, अञा असां जेको आहे सो माज़ी जी ख़ुशफ़हमियुनि मां कोन निकिता आहियूं, अञा असां जेको आहे न सो माज़ी जे अंदरि ज़िंदा रहूं पिया। पोइ असां अञा पंहिंजी भई ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजी रीतनि रस्मनि हिननि सां चोटा पिया जो, पर एतिरो बि न हुजे जो उहे रीतूं रस्मूं तव्हांजी जेको आहे न सो मुस्तक़बिल जी तरक़ी जे अॻियां बंदि वधी छॾनि। सपोज़ मतिलबु कहिड़ी तव्हां माज़ी जी कहिड़ी ॻाल्हि था ॾिसो असां चवंदा असां हेॾी वॾी क़ौम आहियूं, असां हेॾा वॾा आहियूं, असांजी हेॾी माज़ी जी तारीख़ आहे। अच्छा तव्हां ॾिसो असांजो स्टूडेंट टेक्नोलॉजी में किथे आहे, असांजो स्टूडेंट्स साइंटिफिक एजुकेशन में किथे आहे, असांजा इदारा प्रिपेयर ई कोन आहिनि त उहे वर्चुअल वर्ल्ड खे हैंडल करे सघनि। असांजे अंदरि IT जो फुक़दान आहे। असां ॾिसो डिपार्टमेंट में ज़ुल्म जी इंतिहा ॾिसंदो त जेको आहे न सो BE इंजीनियरिंग करे निकिरे थो ऐं टीचर भर्ती थो थी वञे, BE इंजीनियरिंग करे थो पुलिस वारो भर्ती थो थी वञे। बाबा जेको जंहिं फील्ड जो कारीगर आहे उहो कारीगर त मरी थो वञे न, बाक़ी हुनखे जेको आहे न हिकु ॿ पढ़ाइणो आहे त उहो त पोइ वरी मैट्रिक पास में पढ़ाए सघे थो। सही था चओ। त चवण जो मक़सदु आहे त असांजी प्रिपेयर्डनेस न पहिरीं लहर में हुई न ॿी लहर में हुई। असांजो ज़ोर हुयो त बाबा वेंटिलेटर वठो, हीअं करियो, बाज़ारूं बंदि करियो, गिटियूं बंदि करियो, अल्ट्रा करियो, जेको आहे सो लॉकडाउन स्मार्ट करियो, हीअ करियो हू करियो। माण्हुनि जी जेसि ताईं हिकिड़ी कलेक्टिव नफ़्सियात आहे उहा साइकोलॉजी उहा डेवलप न थींदी जेसि ताईं माण्हुनि जा पंहिंजे हिसाब सां पाण न सोचींदो। ॾिसो बाज़ारुनि जी तव्हां बि हालत ॾिसी, असां सॼी दुनिया ॾिठी त दुनिया में छा हो हिते छा हो। अलाह जो घर जेको आहे उनखे जेकॾहिं केतिरो क्वारंटाइन करे छॾियो आहे, उनखे केतिरो जेको आहे सो आइसोलेट करे छॾियो आहे, केतिरो बंदि करे छॾियो आहे। हिते असां वटि हुयो त बाबा न हीअ असांजी मस्जिद न बंदि करियो, बाबा ठीकु आहे नथा कनि। न ॾिसो हिकिड़ो प्रेशर हूंदो आहे स्टार्टिंग में प्रेशर। हाणे कोविड पंहिंजी जॻह ते सेटल डाउन थी वियो, कोविड मां ॿाहिरि निकिरो। अच्छा थोरो इन ॻाल्हि ते ॾिसो, कोविड पंहिंजी जॻह ते तव्हां जीअं चयो त सेटल डाउन थी वियो, वैक्सीन त हिन महिल ताईं कोन आई आहे, त कोविड सेटल डाउन वैक्सीन त तव्हांजो बचा आहे न, पर उन खां वैक्सीन छो करायूं, उन खां अॻे जेकॾहिं असीं एहतियाती तदाबीर कंदासीं, असां जेको आहे SOPs ते अमल कंदासीं, असां हिकिड़ी आदत ठाहे छॾियूं न। सही सही इन वात में। अच्छा पर ॾिसो त हाणे इन जे बावजूदि ठीकु आहे केतिरो लॉस थियो, सभिनि खे ख़बर आहे, दुख बि थिए थो, एहसास बि थिए थो। अॼु सभिनि खे जेके पेरेंट्स खे आऊं ॿीहर जेको आहे मुबारक बि ॾींदमि त जेको आहे मुसलसल जेको आहे स्कूल्स वेंदा, नए खां ॿारहें ताईं स्कूल्स जेका ओपन थिया आहिनि, ॿार नंढा नंढा जेके आहिनि फैब खों वेंदा, ॾिसो गुल सभु टिंडा, ॿाहिरि जी मौसम बि ख़ैर सां अचे पई त उन वार सां इहे जेके गुलनि सां गॾो गॾु इहे असांजे जेके नंढड़ा मासूम ॿार गुलड़ा इहे बि तयारु थींदे पंहिंजे तालीम पढ़ाईंदे को नज़र ईंदो आहे। अच्छा ॾिसो स्कूल जी असां थोरी ॻाल्हि खे कंदासीं त काफ़ी जो प्रेशर हुयो या या ख़ौफ़ हुयो या डर हुयो जी स्कूल्स ताईं महदूद हो। तव्हां चाहींदमि त असांजे पेरेंट्स खे या ॾिसंदड़ व्यूवर्स खे जेको आहे इन शइ को
असां रीच कंदा वञूं त बार बार उनखे अवेयरनेस इन शइ जी ॾींदा वञूं त ॾिसो ही सभु ॿियूं एक्टिविटीज़ असांजी हूंदियूं हुयूं त हिन में इन एक्टिविटीज़ खे कंटिन्यूसी करण लाइ इवन की असांजे ट्यूशन सेंटर जेके बि हुया ॿार में चलो ठीकु आहे काफ़ी हद ताईं पेरेंट्सनि खे या काफ़ी हद ताईं जेको आहे चवंदा आहिनि त बाबा सही आहे या ग़लति आहे ट्यूशन सेंटर पर तालीम त पढ़ाइजे पई न तालीम त वर्चुअल थिए फिज़िकली थिए पई न तव्हांजो पंहिंजो जेको आहे बचपन कीअं हुयो स्कूल जे हवाले सां ॾाढो बहितरीनु हुयो असां वटि त हिकिड़ी अजीब रूटीन हूंदी 5 क्लास ताईं असांजो मुंहिंजो ॻोठ आहे यार मोहम्मद दल अच्छा अजीब टंडो बागो ऐं टंडे बागे खां अॻियां असांजो हिकिड़ो ॻोठ आहे नंढड़ो ऐं असां सुबुह जो फजर नमाज़ खां फौरन पोइ जेको आहे उते ई स्कूल में पहुचंदा हुआसीं पोइ उते क़ुर शरीफ़ जो असांजो जेको आहे हलंदो हिकिड़ो क्लासिस हलंदियूं हुयूं वरी 7 बजे वापसि ईंदा हुआसीं वरी नाश्तो करे वरी स्कूल ईंदा हुआसीं ऐं उन खां पोइ 2 बजे वरी जेको आहे स्कूल मां घर ईंदा हुआसीं असां सां ज़ुल्म हूंदो हो पोइ वरी 5 बजे वरी वापसि असां जेको आहे न स्कूल ईंदासीं वरी क़ुर शरीफ़ जो 2nd फेज़ हलंदो 2nd क्लास हलंदी त माना असां शुरू में असां 5 साल जी असांजी ट्रेनिंग इहा हुई माना पंहिंजो ज़ाती स्कूल हुयो असांजे ॻोठ जो हुयो असांजो पंहिंजो ज़ाती स्कूल हुयो ऐं उन ज़माने में एतिरा स्कूल कोन हुया असांजे उताकनि में उहो स्कूल हुयो त पर उनजे बावजूदि असांजा पेरेंट्स असांजे चाचे जे नाले ॻोठ आहे यार मोहम्मद दल त उन में जेको आहे न स्कूल उताक में ई हुयो टीचर 8 बजे पहुची वेंदा एॾा पंक्चुअल हूंदा हुआ एॾा हार्ड वर्कर हूंदा हुआ एतिरा बहितरीन उस्ताद हूंदा हुआ मूं पंहिंजी ज़िंदगी में तमामु बहितरीन उस्तादनि खां सिखिया वरिती आहे आउं ख़ुशि नसीब आहियां त साईं अब्दुल हकीम उॾे जो हूंदो असांजो उस्ताद हूंदो साईं मौलवी अब्दुल करीम हूंदो उहो रहंदो हुयो हुते असां वटि हुयो सुबुह जो फजर नमाज़ पढ़ाए वरी वेठा आहियूं बाबा हुते स्कूल पंहिंजो पढ़ूं पिया मक़सदु इहो हूंदो त सुबुह जो फजर नमाज़ ते अचिणो आहे उन खां पोइ वरी स्कूल खोलाइणो उते वेही क़ुर शरीफ़ पढ़णो आहे असां तक़रीबन को 20-25-30 कज़न्स हूंदा हुआसीं असांजे ॻोठ जा पोइ सभु उते हूंदा हुआसीं पासे में जमालिन जो ॻोठ आहे उन्हनि जो जेको आहे ॿार बि ईंदा तक़रीबन मोर देन 50-60 ॿार हूंदा हुआ जेके असां सुबुह जो असांजी रूटीन माना सभिनि जी इहा हूंदी सियारो हुजे ऊन्हारो हुजे सर्दी हुजे गर्मी हुजे बारिशनि खां अलावा ठीकु आहे त इहा हिकिड़ी रूटीन हुई 5 क्लास ताईं त बाबा सुबुह जो तव्हांखे नमाज़ पढ़ी फौरन तव्हांखे मौलवी साहिब सां गॾु वेहणो आहे उते पढ़णो आहे क़ुर पाक उन खां पोइ वापसि घर अचिणो आहे नाश्तो करे वरी तव्हांखे 8 बजे खां ऑन थियणो आहे पोइ तव्हांजी जेका आहे न सो निसाबी तालीम में उन खां पोइ 2 बजे ताईं उते हूंदा हुआसीं कॾहिं 2:30 थी वेंदा कॾहिं 2 थी वेंदा 2:30 थी असांखे कॾहिं यादि कोन्हे त असांजे टीचर साईं अब्दुल हकीम अल्लाह साईं उन्हनि खे सिहत कामयाबी ॾे अञा ताईं हयात आहिनि ऐं ही इज़ मोर देन 90 ऐं उहो एतिरो बहितरीनु उस्ताद हुयो ऐं ॿियो उन ज़माने में मूंखे जेका अॼु ख़ुशी थी थिए त उन ज़माने में उस्ताद जेको हूंदा आहिनि सिंधी जेको ग्रामर हूंदो उन ते ऐं सूरत ख़ती यानी की जंहिंखे असां चवंदा आहियूं त हथ जी राइटिंग्स जेके हूंदियूं आहिनि उनखे ख़ूबसूरत करण जे लाइ प्रैक्टिस कराईंदा उन खां पोइ कोशिशि कंदा त मैथमेटिक्स छोकिरनि खे ॾाढी सुठी अचे जोग्राफी सुठी अचे साइंटिफिक जेके उन महिल जा जेके मुरवज सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा किताब हुया उन्हनि जे हिसाब सां अचे ऐं लतीफ़ शनासी जी बि ॻाल्हि थींदी हुई माना तव्हां सोचो त असांजी बचपन खां जेका ट्रेनिंग हुई उन खां पोइ छा कंदो उस्ताद हिकिड़ो माना बि गीत ॿुधायो माना जेको असांजे निसाब में हूंदा हुआ जेके बैत हूंदा हुआ गीत हूंदा उहो ॿुधायो उन खां पोइ बाबा क़ाइद अज़म ते डिबेट कयो हाणे माना हिकिड़ी अहिड़ी कची दुनिया हुई जेॾी महिल जेको आहे सो बिल्कुलु कोरी दुनिया हुई उन महिल जेके असांजे अंदरि हिकिड़ा कॉन्फिडेंस पैदा कया विया ख़ुदि एतमादी वधाई वई असांखे जेको आहे सो हिकिड़ी नई दुनिया मुतारिफ़ कराई वई उन ज़माने में आउं शुक्रगुज़ार आहियां उन्हनि पंहिंजे वालिदेन जो तरिक़ो आहे पर उन उस्ताद जो बि मूं जॾहिं बि किथे कंहिं हिकिड़े अख़बार में लिखियो त मुंहिंजा उस्ताद उन्हनि मूं सरे फ़रस्त पंहिंजे उन उस्ताद जो नालो लिखियो जेको अॼु बि मूंखे मिलंदो आहे त मूंखे ख़ुशि थींदो आहे त मुंहिंजो शागिर्द डॉक्टर थी वियो मुंहिंजो शागिर्द हिते पहुतो मुंहिंजो डॉक्टर फलाणे ते थी वियो उन खां पोइ जी जेका दुनिया हुई पोइ कॾहिं कॾहिं हफ़्ते में 2 दफ़ा 3 दफ़ा क्रिकेट खेॾंदा बिलोर रांदि खेॾंदा हुआसीं लाटू खेॾंदा हुआसीं ऐं वंजवटी खेॾंदा हुआसीं स्पोर्ट्स एक्टिविटी बिल्कुलु थींदियूं हुयूं ऐं मौलवी साहिब जेको असां सां गॾु हूंदो उहो असांजो पंहिंजो माना फैमिली जो त उहो असांखे इन्हनि सभिनि शयुनि में वठी हलंदो उते उते चवंदो बाबा हाणे हीउ 1/2 कलाक पढ़ो उन खां पोइ तव्हां जेको हीअ एक्टिविटी केतिरी तव्हांजी माना जीअं तव्हां हिकिड़ी दुनिया फ्री को टेक्नोलॉजी त हुई को नया असांखे इन्वेंशन जी ख़बर न पई पए ना ई करंट अफेयर्स तव्हांखे ख़बर पई पवंदी हूंदी
अॼुकल्ह ॾिसो एतिरी फैसिलिटीज़ हुजण जे बावजूद गेट खां इंटर थियण ताईं क्लासरूम ताईं त असांखे एतिरी नई नई टेक्नोलॉजीज़ मिलनि थियूं ऐं टाइम टू टाइम असांखे एॾी पैम्परिंग करे ॿारनि खे तालीम बि ॾेई वञे थी त पोइ बि जेके ॿार जेके आहिनि एतिरी इन हवाले सां IQ लेवल सां पंहिंजी पोज़ीशन जे हवाले सां एतिरा मार्क्स नथा वठनि त इन ते असां कंटिन्यू कंदासीं लेकिन हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ नाज़रीन हीअं शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते हिन प्रोग्राम सां ताउन कया टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम तावन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे अगरि कंहिंसां का दिलि जी ॻाल्हि करणी आहे त सभु खां अॻु में जेको आहे टपाल मेज़बान जी चांहि पीआरे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि आसानी सां करे सघो था ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221028555 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा जीअं त ॾिसो डॉक्टर शाहनवाज़ दर पंहिंजे स्कूल्स जी ॻाल्हियूं कनि पिया जॾहिं हू तालीम पढ़ाए पिया त केॾा सेक्शन्स में हुया असांजा ॿार जेके आहिनि अॼुकल्ह चलो ठीकु आहे हींअर त कोविड खां पोइ उन्हनि खे थोरी आहे चाह थिए पियो उन्हनि खे अहसास बि थिए पियो त काफ़ी टाइम असां जेको आहे हॉलीडेज़ वेकेशन्स बि गुज़ारिया या तालीम असांजी थींदी या न थींदी या असां जाहिल या अनएजुकेटेड न थी वञूं या असांखे ख़बर न पए त दुनिया में छा थो थिए या टेक्स्ट बुक चाहे किताब चाहे चाहे इवन की राइटिंग स्किल्स छा आहिनि त अॼु थोरा ॿार सीरियस लॻनि पिया इहो जॾहिं कोविड असांजो सेशन ख़तमु थियो त उन खां पोइ ॿारनि जी अटेंडेंस बि इलाही वधी थी पर हाणे ॾिसो एतिरी वक़्तु आहे त जीअं डॉक्टर शाहनवाज़ दर ॿुधाइनि पिया त हुननि जे सेशन वाइज़ जेके आहिनि हीअ हिकु पीरियड थींदा टाइम थींदा पर असां त ॾिसो ख़ुशनसीब आहियूं त असांखे हर शइ जेके आहे ख़ूबसूरत तरीक़े जी बिल्डिंग्स ऐं उहे पाणी पीअणु साफ़ु सुथिरो पाणी पीअणु इवन के काफ़ी अहिड़े सुठे स्कूलनि में जेके असां प्राइवेट स्कूल्स में जेके ॿार पंहिंजा दाख़िल करायूं था त उते गर्मियुनि में त एयर कंडीशन्स बि अवेलेबल आहिनि ऐं लंच टाइम में हिकिड़ी सुठी बहितरीनु जेकी आहे लेविश जेकी आहे असांखे कैंटीन बि असांखे मौजूदु हुजे माना ॿार खे इलाही सभु खां वधीक जेको आहे कंफर्ट ज़ोन में जेको आहे रखियो वियो हूंदो आहे उन सां गॾोगॾु हिकिड़ी सुठी एक्टिविटीज़ बि ॾेई वेंदी आहे मतिलबु हिकिड़ी सुठी जेकी आहे प्रॉपर तरीक़े सां हिकिड़ी पैम्परिंग करे हिकिड़ी ॿारनि खे तालीम ॾिबी आहे पोइ छो जेको आहे असांजा ॿार जेको आहे कंहिं न कंहिं सब्जेक्ट्स में वीक हूंदा आहिनि पोइ छो जेको आहे ॿारनि खे जेको आहे सिंधी सही तरीक़े सां न ॻाल्हाइणु अचे थी न लिखणु अचे थी न पढ़णु अचे थी पोइ छो ॿार जेको आहे सिर्फ़ु इंग्लिश जेको आहे सिर्फ़ु पढ़ण जी हद ताईं सम्झे थो न ई ॻाल्हाइण जी हद ताईं न उन ग्रामेटिकल अचे थी न ई उनखे लिखणु अचे थो त ॾिसो जीअं तव्हां ॿुधायो त असांखे जेको मैथ्स ते फोकस करायो वेंदो ही ऐं उन खां पोइ साइंस ते फोकस करायो वेंदो त हिकिड़ा बेसिक जेके आहिनि ज़िंदगी खे वधाइण लाइ हिकिड़ा बेसिक जेके हिकिड़ा सब्जेक्ट्स हूंदा आहिनि त उन्हनि में एक्सपर्टीज़ जेकी ॾियारी वेंदी मैथ्स त सम्झो की असांखे अॼुकल्ह जेको आहे सोल्यूशन्स ऐं गाइड्स में जेको पढ़ायो वञे थो मज़ीद जेको आहे डॉक्टर शाहनवाज़ दर जेको आहे सम्झाईंदा जी छा चवंदो जीअं मूं पंहिंजी ॻाल्हि कई ईअं मूं जहिड़ा हज़ारे लखे किरोड़े जेके माण्हू पंहिंजी ॿारहड़ियुनि मां निकिता ऐं अॼु इन्हनि शहरनि जी जे अंदरि ग़ाइब थी विया ऐं त पंहिंजो पाण खे चवंदा आहिनि न त असां हिकिड़ी ख़ूबसूरत दुनिया हुई जेका ॻोठाणी दुनिया उन मां निकिरी ऐं शहरनि में ग़ाइब थी वियासीं माना असां हिते विञाइजी वियासीं हिकिड़ी नई चमक में विञाइजी वियासीं दमक चमक उन्हनि में विञाइजी वियासीं पर हिकिड़े ख़ूबसूरत शानदार माज़ी असां सां अटैच आहे हाणे जेको तव्हांजो सवाल हो त हींअर दुनिया जूं सभु सहूलियतूं उन्हनि खे मौजूदु आहिनि हथ में हुननि वटि क्लास पई हले मोबाइल जे मथां लैपटॉप जे मथां उन खां पोइ ॾिसो कोविड को सिर्फ़ु सिंध में कोन आयो आहे कोविड को पाकिस्तान में कोन आयो कोविड सॼी दुनिया में आयो उते जो एजुकेशन सिस्टम बि एतिरो ई सुठो आहे जेतिरो असांजो बि एजुकेशन सिस्टम तमामु बहितरीनु आहे मिनिस्टर्स सेक्रेटरीज़ उन खां पोइ ॿिया असांजा फिलैंथ्रोपिस्ट असांजा प्राइवेट कॉलेजिस उहे सभु हिकिड़े बहितरीनु नमूने शयूं कनि पिया हाणे जेको मेन मसइलो अचे पियो उहो हिकिड़ी जॻह ते पियो अचे जॾहिं मुंहिंजो बालकपण हुयो जॾहिं आउं ॿार हुउसि तॾहिं जेको आहे न इंफॉर्मेशन जी एतिरी यलगार कोन हुई तॾहिं जेको आहे न सो एतिरियूं गैजेट्स कोन हुयूं तॾहिं एतिरियूं शयूं असां वटि हटाची जी टीवी हूंदी हुई जेका ॿिनि टंगुनि ते ऐं काठ जे दॿे जे अंदरि बंदि हूंदी हीअं करे खोलींदासीं दर वांगुरु ऐं उहो हिकिड़ो वॾो एॾो कारो फोन हूंदो जेको हीअं घुमाए 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 पोइ वरी ऑपरेटर सां मिलंदो पोइ ऑपरेटर साहिब जी मर्ज़ी आहे जेका कचहरी कराए लाइन त मक़सदु हिकिड़ी बिजली जेका असांजे ॻोठ में आई हुई को 80 जे ज़माने में जॾहिं असीं नंढड़ा हुआसीं तॾहिं बिजली 80 माना अॼु खां तक़रीबन 40 साल त चवण जो मक़सदु इहो आहे त शयूं डेवलप पियूं थियूं उन खां पोइ विंदर विरोह जा जेके मीन्स हुयूं या विंदर विरोह जा जेके ज़रिया हुआ उहे उन ज़माने जे हिसाब सां हुया
मल बि विढ़णी आहे, वंझ वटी बि खेॾणी आहे, कोॾी कोॾी बि सही, खेॾणी आहे, सही। बिलाड़ो बि खेॾणो आहे, बिलोरो रांदि बि खेॾणी आहे, लाटूं बि हलाइणो, क्रिकेट बि खेॾणी आहे। उन ज़माने में औज हूंदो क्रिकेट जो। सही असां वरी वॉलीबॉल खेॾंदासीं, शूटिंग बॉल जेका अञा असां ताज़ो जेको आहे अञा हींअर हिकिड़ी असां कल्ह टूर्नामेंट कटी आहे सिंध जी, वाह वाह त ज़बरदस्त स्टिल आउं खेॾां थो। ज़बरदस्त शूटिंग बॉल हूंदी आहे जेका लॻाइबी आहे हिते हुसैनाबाद में थी हुई। त चवण जो मक़सदु इहो आहे त विंदर वरो उन ज़माने जी ॿी हुई, हींअर ज़माने जी ॿी आहे। हींअर ॿार खे असां छो त ॿाहिरि जो सिस्टम असांजो ॾाढो ख़राबु थी चुको आहे। असांखे इहो भउ आहे त किथे ॿार खॼी न वञे, किथे ॿार सां गॾु जिन्सी ज़्यादती न थिए, किथे ॿार अगवा न थी वञे, किथे ॿार कंहिं ग़लति सोबत जो असरु वठी कंहिं नशे में मुब्तला न थी वञे। ऐं उनखां पोइ असीं चवंदा बाबा हाणे तूं हिन कमरे में बंदि हुज ऐं बदियो त डाइनिंग टेबल ताईं अचु, मुलाज़िमनि सां बि न ॻाल्हाए, हुन सां बि न ॻाल्हाए, आया सां बि न ॻाल्हाए, मासी सां बि न ॻाल्हाए, हुन सां कमु करण वारे माण्हू सां न ॻाल्हाए। ही असां हिकिड़ा पंहिंजा हिकिड़ा सो कॉल्ड स्टैंडर्ड सेटल कया आहिनि, पर उहे असांखे जेको समाज असांजो जीअं बदिलियो आहे, जीअं असांजे समाज जे अंदरि तब्दीलियूं आयूं आहिनि, जीअं समाज जे अंदरि मुख़्तलिफ़ क्रिमिनल एक्टिविटीज़ वधियूं आहिनि, उन हिसाब सां असांजे ॿार जे मथां हिकिड़ी इंफॉर्मेशन जी सॉरी टू इंटरप्ट, हिकिड़ी कॉल रिसीव करे वठां। बहितरीन शाइर जेके असां सां गॾु आहिनि कॉल ते साईं साकिब मूसा। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो जी वालेकुम सलाम। जी साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? दुआऊं आहिनि तव्हांजूं, अलाह साईं जा करम आहिनि। ऐं सुबह मेहरान जी सॼी टीम खे, सॼी सिंध खे सुबह मेहरान वारनि खे सलाम अर्ज़ कयूं था। वालेकुम सलाम। ऐं ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे अदी त अॼु ख़ासि तौर ते पंहिंजो 9 खां वठी तालीमी इदारा आहिनि उहे खुली विया आहिनि। ऐं हिकु भेरो ॿीहर असां हिकु नए अज़्म सां ऐं नए ईमान सां, नए हौसले सां असां पंहिंजूं तालीमी सरगर्मियूं हिकु शागिर्द जी हैसियत में बि, हिकु उस्ताद जी हैसियत में बि, वालदेन जी हैसियत में बि ऐं बहसियत क़ौम असां पंहिंजे हिन तालीमी निज़ाम खे ऐं जेको असांजो कोविड-19 जे करे, हिन वबा जे करे जेको तालीमी हिकिड़ो एॾो सारो नुक़सानु थियो आहे, उन जी अज़ाले जे लाइ असां सभई गॾिजी हिकिड़ो पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं ऐं इनशा अल्लाह ताला। ऐं मुंहिंजी सॼी सिंध खे, सॼी सिंध जी शागिर्दनि खे, सॼी सिंध जी उस्तादनि खे, सॼी सिंध जे पंहिंजी क़ौम जे वालदेन खे बि गुज़ारिश आहे त हू ख़ुदा संजीदा थियनि हाणे ऐं हिन तालीमी उन जेका पटरीअ तां हिकिड़ी गाॾी लही वई हुई उनखे वरी पंहिंजी पटरीअ ते आणे ऐं हिकिड़ी मंज़िल ते पहुचाइणो आहे। इहो मुंहिंजो मैसेज आहे सॼी सिंध खे बि। महिरबानी, थैंक यू। यकीनन इहा ॻाल्हि ॾाढी सुठी कई। अच्छा ॿी का इन लाइ को शाइरी तव्हां ॿुधायो, को शाइरी ॿुधाइणु चाहींदा इन हवाले सां? हा, ॿी शाइरी आहे, निकोल शाइरी आहे जेका अञा ताईं न पब्लिश थी आहे, न किथे मूं आइन कई आहे, न कंहिंखे ॿुधाई आहे। जी जी। ऐं पहिरियों भेरो पंहिंजी निकोल तख़लीक़ पंहिंजी मेहरान टीवीअ जी वसात सां सॼी सिंध जे पंहिंजे दोस्तनि जे समाज में नज़र कंदुसि त हर ॿार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी। हेलो, वाह वाह, जी जी जी, आवाज़ अचे पियो तव्हांजो। हा, हर ॿार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, नर नार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, ऐं आलम जा इंसान सभई ख़ुशहाल हुजनि, आलम जा इंसान सभई ख़ुशहाल हुजनि, संसार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, ऐं ज़रदार त मसनूई सही पर मुर्के थो, ज़रदार त मसनूई सही पर मुर्के थो, नादार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, ऐं जीत हमेशह जीते पई ख़ुशि थींदी आहे, जीत हमेशह जीते पई ख़ुशि थींदी आहे, हार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे। बेहतरीन, थैंक यू। छा चवणु चाहींदो? तमामु बहितरीन। ॿारनि जे हवाले सां असां वटि ॿारनि जो अदब घटि थो थिए। ॿारनि जूं कहाणियूं, ॿारनि जा जेके आहिनि सो मोटिवेशनल जेके मज़मून आहिनि, उन खां पोइ ॿारनि जी शाइरी तमामु घटि पई थिए। उन में जेकॾहिं हीउ माण्हू या हीअ असांजो दोस्त ई प्यारो जेकॾहिं हिन ही नई तख़लीक़ जेका कई अचे त पब्लिश बि कोन थी त पोइ असां ख़ुशनसीब आहियूं त हिकिड़े हेॾे वॾे सारे शाइर जी पहिरीं तख़लीक़ जेका अञा पब्लिश ई न थी, असां ॿुधी, असांजे मेहरान जे जेके ॾिसंदड़नि ॿुधी ऐं असांजी सॼी टीम ॿुधी। त इहो ॾिसो बेसिकली हिकिड़े माहिर नफ़्सियात जे तौर ते आउं हिकिड़ी शइ चवंदो आहियां त असां जेको सोचियूं था
उहो असांजो मेंटल प्रोसेस आहे। सही जॾहिं उन जी सोच खे असां अमल में था वठी अचूं त उहो असांजो रवैयो आहे, सही बिल्कुल बिहेवियर चइबो आहे, सही, आउट प्रोडक्ट। सॉरी टू इंटरप्ट आयास मेमन साहब बस असां कॉल ते फोन कॉल ते आहिनि पोइ तव्हां कंटिन्यू कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वसलाम तारीफ़ साहब वो सिंधी में हिकिड़ो पाण को डाला कुझु ॿियो घुरा थी वञे हा। मां अॼु ख़ुदि डॉक्टर साहब खे यादि पे कयो, काफ़ी ॾींहंनि खां मुंहिंजी निंड डिस्टर्ब आहे। प्लीज़ डॉक्टर साहब खां पुछो त क्लिनिक किथे आहे, उन जा टाइमिंग्स छा आहिनि, न पोइ वरी मां तव्हां सां ॿी ॻाल्हि थो कयां। जी जी डॉक्टर साहब ॿुधनि पिया। जी डॉक्टर साहब छा चवंदा हा मिठा साईं, तव्हांखे अचणो पवंदो। मुंहिंजी क्लिनिक हिते हैदराबाद में ई आहे ऐं असांजे डायरेक्टर साहब वटि मुंहिंजो नंबर बि आहे ऐं इन ई नंबर ते तव्हां पोइ प्रोग्राम ख़तमु थियण खां पोइ मुर्तज़ा मजबूर साहब सां ॻाल्हाए उन खां वठी वठिजो। हाणे मूंखे तव्हां खां चंद सवाल करणा आहिनि त निंड कॾहिं खां तव्हांजी जेका आहे न सो बहितर न आहे ऐं निंड में डॉक्टर साहब बहितर इहो न थींदो त मां अचे तव्हां वटि तव्हांखे ॾेखारियां? हा बिस्मिल्लाह, आउं तव्हां हाज़िर आहियां। हिननि में जेकॾहिं क्लिनिक जो पतो ॾसींदासीं त पोइ वरी कमर्शियल थी वेंदो, हिनजे करे तव्हां मुर्तज़ा मजबूर साहब सां राब्तो कंदो ऐं ठीकु आहे। मां उहा पुछां थो हाणे जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं दौर जूं ऐं स्कूल जूं। डॉक्टर साहब ॾिसो सॼी दुनिया में चेंजिस अचनि पियूं। उन जेका साइंस जी जेका तरक़ी आहे उन असां यंग जनरेशन उन खां झले नथा सघूं। तव्हां कहिड़ी बि कोशिशि कयो ऐं उहो ज़रूरु ॻाल्हियूं थियनि थियूं। भई असां वारे ज़माने सां ॻाल्हि कई कबड्डी थींदी, लाटू, अॼुकल्ह छोकिरो लाटू फेराए थो, कतई न। भई मोबाइल ऐं इहे सिस्टम अची विया। वरी मां सम्झां थो विदिन नो टाइम वरी का अहिड़ी का ॻाल्हि थींदी जंहिंमें जेको आहे सो वरी नई चेंजिस ईंदी। तंहिंजे करे उन चेंजिस खे हज़रत अली करम जो कौल मुबारक आहे त ॿारनि खे 100% पाण जहिड़ो न कंदा कयो। कुझु तव्हां उन्हनि जहिड़ा थींदा कयो, कुझु उन्हनि खे पाण जहिड़ो कंदा कयो त उन में चङाई थींदी। थैंक यू मेमन साहब, थैंक यू सो मच। कंटिन्यू कंदासीं लेकिन हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ गिनंदासीं। हीअं हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते। हिंदी प्रोग्राम 57 कयो आहे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बान जो राजपी टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो, बसि असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदुमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जिते ॾिसो काफ़ी जे डिस्टेंस जे हवाले सां जे सभु पहिरीं ॻाल्हि कई त कुझु अहिड़ा नफ़्सियाती रवैया कुझु अहिड़ा बिहेव्स बि हूंदा आहिनि जेको जंहिंजी वजह को पेरेंट्स जेके आहिनि हाणे पंहिंजे ॿार खे घर ताईं कमरे ताईं हिकिड़े महदूद रखनि था त उन्हनि खे हिकिड़ो गैजेट्स पकड़ाए छॾनि था जीअं ॿार असांजो ॿाहिरि न वञे। ॿाहिरि जा कुझु अहिड़ा रवैया कुझु अहिड़ा हादसा जेके आहिनि पेरेंट्स को ख़ौफ़ज़दा आहिनि। इवन की ॿार जेको पहिरियों जेको वक़्तु हूंदो त हिकिड़ो फ्रेंडली ट्रस्टी हिकिड़ो बिलीवेबल जेको माहौल हूंदो त ॿार पंहिंजो पेरेंट्स जेको आसानी सां ॿार जेको ॿारनि खे छॾंदो हो त भाई थोरी देरि लाइ को फिज़िकल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व थी करे पंहिंजी हेल्दी लाइफ ऐं जीअं कॉल कई मेमर साहब तव्हां छा चवणु चाहींदो मेमर साहब तमामु बहितरीनु ॻाल्हि कई त ऐं मौला जो जेको कॉल ॾिनसि त ॿारनि जहिड़ा बि थियो थोरा घणा ॿारनि खे पाण जहिड़ो करियो, थोरा घणा ॿारनि जहिड़ा बि थियो। तमामु बहितरीनु ॻाल्हि कई। उन में आउं हिकिड़ी एडिशन कंदुसि त असां पंहिंजे ॿारनि खे नए सिस्टम जे तहत नई तब्दील थींदड़ दुनिया जे तहत जेका तरक़ी थी आहे, जेका गजेट्स आया आहिनि, जेके ॿिया मामला आहिनि, उन जे हिसाब सां हथियारबंद कयूं पिया। पर उन में जेका इंफॉर्मेशन जी जेका यलगार आहे, माना जेका इंफॉर्मेशन जी जेका बूस्टिंग आहे, जेका इंफॉर्मेशन जी जेको वधीक आहे, उहो ॿारु सस्टेन नथो करे सघे। स्क्रीन टाइम वधंदो, उनजी निंड डिस्टर्ब थींदी, उनजी जेका अखियुनि ते असरु पवंदो, उनजी बुख उञ ते ऐं इवन एक्सक्रीटरी सिस्टम जेको आहे। ॾिसो तव्हांखे हिकिड़ी वॾी ॻाल्हि पियो करियां त एक्सक्रीटरी न पेशाब ऐं पाखानो उहो ॿारु होल्डिंग में हलियो वेंदो। इहो हिकिड़ो नफ़्सियाती पहलू पियो ॿुधायां तव्हांखे त पेशाब होल्ड करे वेहंदो, पोटी होल्ड करे वेहंदो, उन खां पोइ मानी बुख जो अहसासु ख़तमु थींदो, उन खां पोइ उनजा रूटीन्स चेंज थींदा, या उन खां पोइ उनखे जॾहिं माना इहे सभु शयूं एक्सेसिव थी वेंदियूं पोइ हुनजे अंदरि एबनॉर्मलिटी अचणु शुरू थी। हाणे साल पूरो ॿार कमरनि में बंदि रहिया। इवन असां
ॿई पार्टनर जेके मुंहिंजी वाइफ ऐं असां ॿई डॉक्टर्स आहियूं, उनजे बावजूद जॾहिं विच में स्कूल खुलिया हिकिड़ो ॾींहुं छॾे हिकिड़ो ॾींहुं, त असां बि रिलेक्टेंट हुयासीं त वी शुड नॉट सेंड आवर किड्स। अच्छा, त असां पाण में जॾहिं डिस्कस कयो, साईं सही पियो चवे, पर उनजो जेको हिकिड़ो उग्रा असर जेके आहिनि, जेके साइड इफेक्ट्स आहिनि उन टेक्नोलॉजी जा, उहो उनजो असांजे ॿार जी रूटीन कोन्हे। ॾिसो, जिन टेक्नोलॉजीस ठाहियूं, जिन इन्हनि खे 20 साल 25 साल 30 साल पहिरीं अडॉप्ट कयो, उहे हाणे यूज़ टू थी विया आहिनि। असांजो समाज हाणे होॾां ग्रोथ करे पियो। गॾा गाॾी वारो आहे, हुन वटि टच मोबाइल आहे, सही, उहो बि वेंदे वेंदे पंहिंजी टिकटॉक पियो ठाहे, पंहिंजी सेल्फी पियो ठाहे, पंहिंजी वीडियोस पियो ठाहे। त हाणे इन्हनि जो एक्सेसिव यूज़ अची वियो, माण्हुनि जी जेको ब्रेन एक्टिविटी ऐं ब्रेन इंगेजमेंट वधी वई। सही, उनजे करे ॾिसो न, जेकॾहिं तव्हां मेज़बान चांहि पियो पिया, तव्हां हिकिड़ो कोप सस्टेन करे सघो था, पर जेकॾहिं 20 कोप तव्हां पींदो त पोइ तव्हांखे माना उग्रा असर ईंदा, माना जेके नफ़्सियाती असर या जिस्मानी असर या ॿिया असर ईंदा। एक्सेस में का बि शइ त थियो छा आहे त मुख़्तलिफ़ गेम्स अची वियूं, मुख़्तलिफ़ एप्स अची विया, मुख़्तलिफ़ शयूं अची वियूं। असां पंहिंजे ॿारनि खे चवंदा आहियूं त बाबा तव्हां वञो यूट्यूब ते, उते जेके ABC आहे, फोनेटिक्स आहिनि, प्रोनाउंसिएशन्स आहिनि, ॿिया मामला आहिनि, ग्रामर आहे, मैथमेटिक्स आहे, ॿिया जेके तव्हांजा आहिनि, उन ते क्लासिस पई आहिनि, उहे तव्हां ॾिसो। उहे छा था कनि, उन महिल उनखे ॾिसण जे बजाय वरी हलिया था वञनि कंहिं गेम ते, वरी कंहिं मूवी ते, वरी कंहिं हिन ते, वरी कंहिं हुन ते। त वालदेन कंटेंट कोन्हनि हाणे, पहिरीं कंटेंट हुया, वालदेन खे पाण फुर्सत कोन्हे। हींअर जेकॾहिं तव्हां मिसाल जे तौर सेट जी ॻाल्हि था करियूं, जेकॾहिं ऑफिशियली असांजो प्रोग्राम लाइव न हुजे हा न, त असां पाण में कचारी थोरी करियूं आहे। असां हर को पंहिंजे मोबाइल में बूथ थड़े वेठो हुजे हा, ऐं जेको आहे न सो कमु त रहियो खॾ में वञे, ऐं उहो कंहिं न कंहिं समाजी वेबसाइट ते पियो घुमंदो, ख़ुदा वास्ते पियो सर्फिंग कंदो, माना न को मीनिंगलेस सर्फिंग। तव्हांखे ख़बर अथव केतिरी थी थिए। त इहे सभु शयूं असां उन्हनि ॿारनि जे मथां लागू कोन था करियूं, ऐं असां तरक़ी, असां त इन शइ, असीं त इन शइ जा अलमबरदार आहियूं, असां त इन शइ जा घुर्जाऊ आहियूं, असां त इन शइ जा जेके आहिनि सो तरवीज करण वारा माण्हू आहियूं। इन जी जेका आहिनि सो असां जेका आहिनि सो कंदा आहियूं, तशहीर कंदा आहियूं त बाबा दुनिया में जेके तब्दीलियूं अचनि थियूं, जेके दुनिया में मामला थियनि पिया, असांजो ॿार, असांजो वॾो, असांजो ॿुढड़ो, असांजी ॿुढड़ी, असांजी अमड़, असांजी धीअर, असांजी भेनर, उन समूरनि शयुनि खां वाक़ुफ़ु हुजे, उनखे हथियार हलाइणु अचे, उनखे मोबाइल हलाइणु अचे, उनखे गाॾी हलाइणु अचे, उनखे पंधु करणु अचे, उहे सभु शयूं उनखे अचणु खपनि। वक़्तु ऐं हालतूं सदाईं हिकु जहिड़ियूं कोन रहंदियूं आहिनि, वक़्तु ऐं हालतूं तब्दील थींदड़ आहिनि। साइंस तब्दीलियुनि जो अमल आहे। साइंस अॼु जी साईं ॻाल्हि बहितरीन ॻाल्हि कई, मूंखे ॾाढी ख़ुशी थी त असांजो सिंधी समाज इहो बि सोचे थो। माना जेके असां सो कॉल्ड क़िस्म जा दानिश्वर थी वेठा आहिनि, असां चवंदा बाबा असांखे ई सोचणो आहे, पर असांजो आम माण्हू सोचे थो। हकारी माण्हू आहियां, मुंहिंजे लाइ तमामु वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। सही, माना हर कंहिंजो फर्ज़ आहे सोचण जो, सुठी सोच ऐं मुस्बत सोच रखण जो, सुठे फ्यूचर जा हक़दार हर कोई आहे, हर कोई अवल के तो उनखे सुठी लाइफ मिलणु घुरिजे। हिकिड़ी कॉल रिसीव कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी जी भाई, हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम जी। केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। तव्हां पंहिंजो टेलीविज़न जो आवाज़ बंदि कयो। छात्रे सां ॻाल्हायां पियो। असां वटि भेण ॿारड़ी आहे। जी 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 जी। तालीम जो निज़ाम आहे, इन जे बारे में ॻाल्हाइणो आहे। जी जी जी। प्रोग्राम हले पियो टीवी ते, मां वेठो आहियां त मां चयो थोरो हिननि सां गुफ़्तगू कयां। जी जी, तव्हां पंहिंजी ॻाल्हि कयो। त गुरबत आहे, ॿियो नंबर इहो ॿारड़े जो हुते ऑनलाइन वारो सिस्टम ई न आहे। घणा ॾींहं थिया आहिनि स्कूल, 2-3 साल, ॿियो साल थिए पियो, न को त इम्तिहान थियनि, न को त को असांजी ॿुधण वारो आहे। इन जो मामिलो छा कयो वञे? सही, तव्हां माना कोई कंप्लेंट्स वग़ैरह को DO या तव्हां विया हो? भाजी असां ग़रीब माण्हू आहियूं, असां जंहिंखे चवंदा आहियूं केरु ॿुधण वारो ई कोन्हे। अच्छा, सही, को एहतजाज वग़ैरह को प्रोटेस्ट या को चङा जेको असां 2-3 भेरा कयो आहे। अच्छा, हू मिड़े वॾा वॾा ॻाल्हियूं करनि था, केरु ॿुधाए कोन थो असांखे, सवाल जवाब ई केरु कोन थो ॾे। अच्छा, चलो ठीकु आहे, थैंक यू, महिरबानी। यकीनन वाकई अहिड़ी स्कूल पहिरियों त उहो ई कोविड जी वजह खां बंदि, वरी जिथे ऑलरेडी अहिड़ी सिचुएशन्स में स्कूल बंदि हुया, जेको अजीब क़िस्म जो कोविड ऑलरेडी जेको असांजे तालीम निज़ाम खे जेको खोखलो करे खाए पियो। वज़ीर, तव्हां छा चवणु चाहींदो? ॾिसो, मौला वसाए मींहं त कूड़ा छुटनि कम खां। अच्छा, असांजे सिंधी समाज में चयो वेंदो आहे त पोइ जेको आहे सो
असांजो जेको तइलीमी सिस्टम हुयो उनजे अंदरि घोस्ट या जेके असां चयो सोकाल माना घोसड़ू माना हर डिपार्टमेंट में इहा ई ॻाल्हि आहे, पर असां छो त तइलीम सिंधी में डुबरे ते मच्छर बि घणा आहिनि त पर असांजी रश बि घणी सभनि जेके असीं जेके कोन्हे न टीवी वारा दानिश्वर जेके माना मशरूम टाइप जा दानिश्वर उहे उन्हनि जे मास्तरनि ते वरी थोरो वधीक प्रेशर हूंदो आहे त उहे ई हिकिड़ा घोसड़ो हर दुनिया में मौजूदु आहिनि। ठीकु आहे, त असांजो जेको सिस्टम आहे उन ते चेक एंड बैलेंस न हुजण जे करे हिन माण्हूअ जी जेको ॻाल्हि कई आहे दोस्त असांजे रायमे साहब तमामु वक़्तु पटांदड़ ॻाल्हि कई अथसि त हुननि जा स्कूल ही उते मुंहिंजी हिकिड़ी प्रोफेसर हुई पेशेंट सिंध यूनिवर्सिटी जी, उहा आई चए सर असां उन सारी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी त आई त सर हाणे मूंखे असांखे ऑर्डर मिलियो त तव्हां हाणे वर्चुअल क्लास वठो ऐं चयसि मूंखे पोइ छाछरे मां ॾीपले मां या जेको चोटियारियूं खां अॻियां मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां ॿार आया उन्हनि चयो मैडम हाणे असां वटि त मोबाइल फोन हले ई कोन थो त हीअ त हीअ दुनिया इंटरनेट जी नहीं आहे। मक़सदु उहे हिते रहनि था त नहीं कोन्हे, पर जॾहिं उते वञनि था त उते सिग्नल्स कोन्हनि, टावर्स कोन्हनि, किथां खां जेको आहिनि उहे खणी ईंदा हुआ इंटरनेट जी सहूलियत, वरी पोइ वरी सभु गॾिजी रहनि हिकिड़े शहर में उते इंटरनेट हुजे, उते वरी 4-5 छोकिरा पाण में वेही क्लास ॿुधनि लेक्चर ॿुधनि ऐं उनखां पोइ हू पंहिंजी जेका आहिनि तालीम जारी रखे सघनि। त ही सिस्टम जो फॉल्ट कोन्हे, शयूं मौजूदु आहिनि न असां वटि। जी मूं तव्हांखे सवेर मिसाल ॾिनो त असीं ॿारनि खे चवंदा त बाबा फोनेटिक्स जा क्लास वीडियोज़ डाउनलोड कयो ऐं उनखां पोइ जेके ॿियूं जेके तालीमी वीडियोज़ आहिनि उहे खणी अचो, उन्हनि खे तव्हां ॾिसो रादर टू गो फॉर एनी काइंड ऑफ पबजी ऐं हेॾा होॾा जेके इहे जेके उबतियूं सुबतियूं रेसिंग जूं गेमूं आहिनि या इहे जेके हली कहिड़ियूं मूंखे त ख़बर बि कोन्हे, मूंखे खेॾण बि कोन ईंदियूं आहिनि। त चवण जो मक़सदु इहो आहे त असां उहो कैंडी क्रश खेॾंदासीं उहा बि बंदि करे छॾीसूं, बसि हिकिड़ी आहे नंढड़ी इहा जेका माना फुज़ूली गेम हुई ऐं ही एडिक्शन तो थी वञे न, ॾिसो स्क्रीन एडिक्शन तो थिए। सही सही, इन्ही एडिक्शन जे हवाले सां काफ़ी डेथ्स भी थी वञनि, काफ़ी रवैया भी काफ़ी बदल थियनि, पर जैसे ब्रेक ते न हीअं वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम से तावन कयो चपाल मेज़बान काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, तो बी बलिकार प्रोग्राम सबब मेराण में हिनी प्रोग्राम से तावन कयो चपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी युवराज भी चपाल मेज़बान चाहे आहे ऐं तव्हांजो असांजो साथ भी हूंदो। फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते भी ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूर शामिल थियनि। ऐं जीअं त जीअं यूट्यूब चैनल आहे मेहरान टीवी ऑफिशियल, उन चैनल खे लाइक भी कंदा, सब्सक्राइब भी कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूर प्रेस कंदा जीअं तव्हांखे जेके अपडेट्स असांजे चैनल जे हवाले सां प्रोग्राम जे हवाले सां तव्हांखे मिलंदियूं रहनि। ऐं हिकिड़ी कॉल मौजूदु आहे, कॉल रिसीव कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? रफ़ीक रंद थो ॻाल्हायां, कैवण जांगारा बाज़ार मां। तव्हांखे बलिकार जी छा चवणु चाहींदो, कीअं पियो लॻे प्रोग्राम? जी पहिरियां मां तव्हांजी चैनल सॼे टीम खे अस्सलाम वालेकुम चवंदुमि ऐं साईं खे मुंहिंजी गुज़ारिश आहे कि असांजा ॻोठ आहिनि झांगारा बाज़ार जे विच में, तक़रीबन ॻोठ चिंगाणी में असांजे अंदाज़न 20 ॻोठ आहिनि, जिन 20 ॻोठनि में हिकु स्कूल आहे जेको उहो स्कूल कंहिं ॻोठ खां 3 किलोमीटर परे आहे, कंहिं ॻोठ खां 4 किलोमीटर परे आहे, कंहिंखां 5 किलोमीटर परे आहे। असांजे इलाइक़े में असांजनि ॻोठनि में स्कूल न आहिनि, रोड न आहिनि, रस्ता न आहिनि। असांजा कई नौजवान नंढा बच्चा छोकिरा जेके आहिनि, मुंहिंजी पंहिंजी 25 साल उमिरि आहे, मां पाण ख़ुदि अनपढ़ियल आहियां। मां इहो चवणु चाहियां थो त असांजा ही जेके नौजवान बचड़ा नंढड़ा आहिनि, हज़ारे तहत आहिनि, आख़िर इन्हनि खे तइलीम कहिड़े तरीक़े सां असां ॾियारियूं, असां इन्हनि जी ज़िंदगी जो मुस्तक़बिल जेको आहे उनखे कीअं अॻिते वधायूं। असां वसवारनि खे तव्हांजे चैनल जे थ्रू इहा अपील कयूं था त महिरबानी करे कुझु असांजे ॻोठनि जे, अगरि जेके असां मीडिया वारे वटि वञूं था बाबा हलो रिकॉर्डिंग कयो, ही दुनिया ॾिसे, इन ज़रिए इंसाफ़ मिले। अच्छा बाबू, हिकु ॻाल्हि त ॿुधायो त तव्हां जेके वोट कंहिंखे ॾींदा आहियो, तव्हांजो तक कंहिंजो आहे? वोट असां मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे सभिनी खे ॾिना आहिनि, कॾहिं पीपल्स पार्टी खे ॾिनो आहे त कॾहिं PTI खे ॾिनो आहे, त हर पार्टी वारनि खे असां कोशिशि करे वोट ॾियण जी कोशिशि कई आहे त हितां फ़ाइदो मिले हुतां फ़ाइदो मिले। बरहाल रेसनि वोटारनि सरदारनि सभिनी MP MLA वटि असां वञूं था, बरहाल हाज़ुर ताईं थींदा ईंदासीं।
बरहाल कुछ भी नथो थिए। तो तव्हांजे चैनल जे थ्रू मां इहो गुज़ारिश कयां थो, महिरबानी कयो हिननि ॻोठनि जो विज़िट कयो, तव्हां मीडिया में मोकिलियो, हुते अचनि ॾिसनि, वस वारा माण्हू अचनि ॾिसनि। अगरि असां जेका ॻाल्हि ग़लति हुजे त पोइ असां मयारी आहियूं। अगरि असांजा नौजवान उते उन्हनि खां पुछूं था भाई तव्हां कारोबार कयो आहे, असांखे छा इहो लाइट बि न आहे, छा कयूं, ज़मीनूं आहिनि, हाणे सोलर प्लेट ते आबादियूं, कंहिंखे कोडर कुलेनि या कंहिंखे ॾाटरो कुलेनि। अगरि नंढिड़ो छोकिरो आहे 7 साल जो 8 साल जो आहे, हुनखे लख सुम्हिया बकरियूं गुज़ारे। सही सही, ठीकु आहे मेहबा, महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम पर जंहिंखे ॾिसो वोट ॾियो था त उनखे इहो ज़रूरु चयो त उन्हनि खे अहसासु ज़रूरु ॾियारायो त मसइला तव्हांजा कहिड़ा आहिनि। असां तालीम जेको असां सभु खां अव्वल आहे, पोइ असांजी सिहत जो आहे, उन खां पोइ असांजी जेके आहे जॉब जो जेके इशूज़ आहिनि। वॾी महिरबानी तव्हांजी। जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदो इन अहिड़े तौर में बि ॾिसो ईअं त आहे न, तव्हां काछे में हलिया वञो, ठीकु आहे, हीउ जेको जामशोरो खां परियां जेको जाबलू सिलसिलो आहे, वरी तव्हां थर में हलिया वञो, अछड़े थर में हलिया वञो, खेरपुर वारी साइड ते हलिया वञो, या असांजे बदीन जी साहिली पट्टी ते हलिया वञो, या ठठे जी साहिली पट्टी ते हलिया वञो, जेतिरा रिमोट एरियाज़ आहिनि, फारफ्लेज एरियाज़ आहिनि, उते जेको आहे न सो एजुकेशन सिस्टम उन हिसाब सां कोन्हे। ॿियो हुते हुननि जेको हीउ बायोमेट्रिक कयो आहे, उहो बि माण्हू अॼुकल्ह जेको आहे सो चवंदा आहिनि त हिकिड़े जे मथां ॿियो वेठो त ॿिए जे मथां टियों वेठो त करप्शन अञा वधी वई। त पोइ उहो बायोमेट्रिक हींअर उन तरीक़े सां पियो हले जंहिं ते अरबे रुपया ख़र्च थिया आहिनि ऐं इंटरनेट जी सहूलियत कोन हुते। हाणे हीअ जेका ॻाल्हि आहे, साईं ॻाल्हि कई आहे त उते जीअं तव्हां ॾाढो बहितरीनु हुन खां पुछो दादा हिते तव्हां वोट कंहिंखे ॾींदा आहियो, त माण्हू जेको वोट ॾिए थो हुनखे इहो अहसासु कोन्हे त कंहिंखे चूंडियां थो ऐं उहो मुंहिंजे लाइ केतिरो कारआमद साबित थींदो। आया उहो मूंखे मुंहिंजे समाज खे, मुंहिंजे जेको ॻोठ खे, राज खे, भाग खे या ॿियनि समूरनि माण्हुनि खे को लाभ ॾींदो या कोन ॾींदो, या सिर्फ़ु वोट जे टाइम ते ईंदो, 4 राज जा चङा मुड़ुस वठी ईंदो, वाइदो वठंदो त वोट असांखे ॾींदो ऐं पोइ हलिया वेंदो। असां कंहिं बि सियासी पार्टी ते तनक़ीद नथा करियूं। जंहिं क़ौम जे तव्हां तरक़ी जो इंडेक्स ॾिसंदो न त उन में जेकॾहिं तइलीम किथे बीठी आहे, उते हुननि जी इंडस्ट्री किथे बीठी आहे, उते हुननि जी एक्सपोर्ट इम्पोर्ट किथे बीठी आहे, इहे 4-5 इंडिकेटर्स हूंदा आहिनि जंहिंजे तहत तव्हां उन्हनि जी ख़ुशहाली, उनजी शादाबी, उनजी सरज़बज़ हुअण जी जेका न सो गवाही ॾेई सघो था। त हाणे हीउ जेको सिस्टम आहे उन में जेको साईं जी चवण जो मतिलबु 3-3 किलोमीटर, 4-4 किलोमीटर, 5-5 किलोमीटर, 2-2 किलोमीटर ऐं मुख़्तलिफ़ परे जे मुफ़ासिलनि ते जेको सो ॿार अचनि था, या हिकिड़ो स्कूल न आहे, पाण जेको ॿुधाए पियो त 25 सालनि जो आहियां ऐं मूं तालीम हासिल न कई, त इहे हिकिड़ा अलिमिया आहिनि। इन्हनि अलिमनि में किथे न किथे असां पाण मुलवस आहियूं, किथे न किथे असांजो पॉलिटिकल कैडर मुलवस आहे, किथे न किथे असांजो ब्यूरोक्रेसी जेको आहे न सो मुलवस आहे, किथे न किथे उहे माण्हू मुलवस आहिनि जेके चाहिनि था त हिन क़ौम जो फ़र्दु पढ़े न ऐं असां सां अखियुनि में अखियूं मिलाए न ॻाल्हाए। मिसाल जे तौर ते आऊं पंहिंजे ॻोठ मां पढ़ी निकितो आहियां या हिते पहुतो आहियां जेका मूं तालीम हासिल कई था। हाणे ऐं त तइलीम सभ खां वधीक बहादुर ठाहिण वारी शइ आहे। उहा तव्हांखे एतिरो बहादुर थी करे छॾे जो तव्हां सोचे नथा सघो त तव्हां कंहिंसां बि मुआदो अटकाए सघो था। त उते जेको लोकल लॉर्ड आहे, उहो भले 10 एकड़ वारो लॉर्ड हुजे या 5 ॻोठनि जो लॉर्ड हुजे, जेको माए लॉर्ड खां छॾे करे बाक़ी ॿिया नंढा नंढा जेके लॉर्ड्स आहिनि, उहे न चाहींदा त हिते एजुकेशन थिए। हाणे हिन माण्हू वटि जेकॾहिं दोस्त वटि एजुकेशन हुजे हा त हीअ अञा वॉइस जेको आवाज़ आहे उहो अञा वधीक वोकल थी आहे, असराइतो थी आहे, काराइतो थी आहे, पंहिंजे हक़ जी ॻाल्हि ऐं हक़ वठण जे लाइ हू सही दरवाज़े जे साम्हूं वञी बीहे आहे। मेहरान टीवी पूरी सिंध में सभ खां पहिरीं तइलीम ते तव्हां कमु कयो आहे। तव्हांजो CEO, तव्हांजो मालिक, तव्हांजे टीवी जी सथ, तव्हांजे ॿिया जेके ॿिया दोस्त हुया, उन्हनि सभिनि असां बि तव्हांजो हिसो हुयासीं। त चवण जो मक़सदु उन महिल जेके उन्हनि कमु कयो उनजो अॼु तव्हांखे रिज़ल्ट पिया मिलनि। ॾिसो न जी माण्हू ॾिसो केतिरो एतमाद कनि था असां मेहरान टीवी जे इन प्रोग्राम ते जेको तालीम जी ॻाल्हि थो करे त इन जे करे ही जेको आहे जंहिं वटि इल्मु न आहे उहो बि एतमाद करे इन असांजे प्रोग्राम में शामिल थी करे। पर ॾिसो जिन ते वोट था ॾियनि हिननि ॻाल्हि खे त असां मुख़्तलिफ़ जेके आहिनि पार्टीस इवेंट खे असां जेको आहे वोट्स ॾिना आहिनि। माना हिकिड़ो इंसानु ट्राए कंदो आहे, चलो हीउ न त हीउ सही, हीउ न त हीउ सही। त इहे सभु ॻाल्हि मूंखे वाक़ई अची जाए त उन्हनि खे जेको एतमाद करणु घुरिजे, चलो हिननि जे हिन दफ़े वोट थिए न त ॿिए दफ़े वोट ते जेको आहे हिननि खे कान के जेकी फंडामेंटल राइट्स आहिनि जंहिंमें वधि में वधि जेको तालीम वारो राइट्स आहे उन्हनि खे मिलणु घुरिजे। हिननि कॉलर जी ॻाल्हि तव्हां यकीननि मूंखे इलाही सुठी लॻी त हुननि असांजे एतमाद करे जेको आहे हीउ जज़्बो जेको आहे हुननि खे हुजणु घुरिजे त तालीम जे हवाले सां। ऐं ईअं ई सिंध जे माण्हू में इहो ई जेको आहे
शोर हुजणु खपे त जेको भेण हुजे भाउ हुजे त असांजो जेको प्रोग्राम सुबुह मेराण में जॾहिं तालीम जी ॻाल्हि कंदो त असुर तव्हांजी ॻाल्हि ई आहे त तव्हांजी ज़िंदगी में बहितर कंदी बहितर बणाईंदी पंहिंजी तकलीफ़ जेका हारी जो जेको पुट हारी थिए इहो ज़रूरी न आहे जेको जी थिए इहो ज़रूरी न आहे इंसान जे जेके ख्वाब जेके आहिनि काफ़ी सारा जेके आहिनि हिकिड़ो मज़दूर जो जेको आहे औलाद जेको आहे असिस्टेंट कमिश्नर जी पोस्ट ताईं वञी पहुतो आहे काफ़ी अहिड़ा जेके आहिनि अहिड़ा जेके बूट पॉलिश करण वारा बि जेके हुननि जा जेके औलाद आहिनि वॾे नंढे पोस्टनि ते वेठा आहिनि वॾे जेके डॉक्टर्स आहिनि इवन की वॾा वॾा साइंटिस्ट बि थी चुका आहिनि ॾिसो इन्हनि सभिनि शयुनि खां असांखे इंस्पिरेशन वठणु घुरिजे त ॾिसो हिकिड़ी जॻह ते हिकिड़ो अहिड़ो ॿारहाड़ी जेको माण्हू कॉल करे पंहिंजो ॿुधाए थो त 25 सालनि जो आहियां मूंखे तालीम कोन्हे वॾी वॾी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे उनखे अहसासु थो थिए त हेतिरी उमिरि थी वई आहे ऐं काफ़ी ॿियनि ॿारनि जेके आहिनि चाइल्ड लेबर ते जेको कमु कयो थो वञे मोस्टली जेके आहिनि ॿार जेके आहिनि असांखे जेके होटल्स ते नज़र ईंदा आहिनि गाॾियूं साफ़ कंदे नज़र ईंदा आहिनि या जेको आहे ख़ासि तौर ते धना जेको आहिनि ॿकरियुनि सां गॾु तव्हां असांखे नज़र ईंदा आहिनि इहे सभु शयूं जेके आहिनि वाक़ई ॾुखदड़ आहिनि ऐं हिकिड़ी कॉल रिसीव कंदमि हलो सलाम वालेकुम सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा भलीकार प्रोग्राम सुबुह मेराण में जी छा चवणु चाहींदो कीअं पियो लॻे प्रोग्राम तमामु सुठो बहितरीन मेरान चैनल त हूअं ई असांजो पंहिंजो चैनल आहे ऐं पंहिंजो घर आहे ऐं सभिनी जो घर आहे त मेरान चैनल ते हूअं बि अदब जी यूनिवर्सिटी सम्झी करे ॻाल्हाईंदा आहियूं सुठा सुठा तव्हांजा मौजूदीन कॾहिं कॾहिं सुठा अदबी शाइर ऐं प्रोग्राम तमामु बहितरीन हलंदा आहिनि त आउं बि कोशिशि कंदो आहियां त साम्हूं सां त हिते ग़लती जे सलीम भुटो लतीफ़ी साहब बि ईंदा आहिनि त ॾाढो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं कॾहिं कॾहिं मिस बि थींदो आहे घणो टाइम थी वियो न ॻाल्हायोसीं अॼु ॾिसां पियो त डॉक्टर नफ़्सियाती जे हवाले सां ॻाल्हाए पियो ऐं माण्हू बि ॻाल्हियूं कनि पिया पंहिंजे हिते जेके जेके पंहिंजी शिकायत ॼाण जेकी आहे त हिन जे हवाले सां या कीअं बि त असुल में जेको बाबा त समाज खे ऐं हिनखे नज़र में अचिजे जेकॾहिं मुआशिरे खे ऐं जेकॾहिं असुल शइ ते अचिजे त हर ख़बरवार माण्हू त कोन थो थी सघे त आउं उन हवाले सां डॉक्टर साहिब खे बि रखण वारे महकूम जी ज़रूरु चवंदुमि त अलाह सां हुननि खे ख़ुशि रखे सुठी ॻाल्हि आहे कंहिंखे ॼाण ॾियण जी बहितर आहे त असुल शइ ईअं आहे त कंहिंखां पुछूं त कहिड़े मुल्क खां आयो आहे उहो चवे त आउं मुल्क अदम खां आयो आहियां फ़क़ीर पुछे थो त हिते आहे त भली आहे भला तूं लिकी छो आहे इन इसरार जी सुध ॾे अदम में कीअं टिकी आहे ग़ुलामीअ जे गिलासनि में तबल छाई तवाफ़नि में कशालनि को अकाफ़नि में कंहिंजे कारण सिकी आहे कटोरा नेण कचगाला इहे भंसू इहे भाला कई मस्त मस्त वाला अजब ताला सिखी आहिनि मञे जाज़ मञण जे लाइ धर्म जिस्म में भञण जे लाइ वरी वापसि वञण जे लाइ करे ॿोली पकी आहे हिते आहे त भली आहे भला तूं छो लिकी आहे इन इसरार जी सुध ॾे अदम में कीअं टिकी आहे खूबसूरतगी मूंखे इलाही ख़ुशी थिए थी हिकिड़ो संत में शाम रखे ऐं इन शइ खे ज़रूरु गहराई ॾिसिजे त पोइ हुन समाज खे सुधारे सघिजे थो बिल्कुलु सही था चओ थैंक यू महिरबानी तव्हांजी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो ॾिसो हीउ शहूर आहे हीउ जज़्बो आहे हीउ अहसासु आहे जेको असांजो प्रोग्राम सुबुह मेरान टेलीविज़न ते जेको असांजे कॉलर जेके कॉल करे पंहिंजी फीलिंग शेयर कंदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते तालीम जे हवाले सां जेको उन्हनि खे वधीक ॾुख ऐं दर्द आहे त बाक़ी तालीम जेको इलाही केतिरी ज़रूरी आहे नाज़रीन हीउ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां जेको ताउन कयो तपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि तपाल मेज़बान चाहे है कान्हे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम तावन किया तपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि तपाल मेज़बान चाहे आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि हूंदो 0220208 पर डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि कॉलर जेके असांजे प्रोग्राम सुबुह मेरान में शामिल थी करे ख़ासि तौर ते तालीम जे हवाले सां जेके हू चवंदा आहिनि त की तालीम असांजे लाइ केतिरी ज़रूरी आहे ॾिसो सिंध जो जेको हर फ़र्द हर
सोचे थो कि हिननि तालीम असांखे केतिरे हद ताईं जेको असांखे कमु थी अचे तालीम इंसान जी टी अख आहे तालीम हुजण खां पोइ असांजी ॿियूं एक्टिविटीज़ आहिनि या टैलेंट आहिनि हुननि में 4 चंड लॻी वेंदा आहिनि सोच सम्झ अकुल ऐं सही ग़लति जो जेको आहे फ़ैसिलो करण में आसानी थींदी हिकिड़ो मुकमल हिकिड़ो शहूर अची वेंदो आहे हिकिड़े इंसान जी पर्सनैलिटी घुमी हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु इंसान परे खां पधिरो हूंदो आहे पर असांजे माण्हू जी जेका नफ़्सियात जेको अलाए केॾांहुं पई वई वञे हक़ीक़त लाइ जेको आहे असां जेको डॉक्टर साहिब खे इन लाइ सॾियोसीं त ख़ासि तौर ते जे पहिरियों बि हिननि ॻाल्हि कई त पेरेंट्स जेके आहिनि इलाही जेके आहिनि पॉज़ेसिव हूंदा आहिनि ॿारनि खे हिकिड़ी जॻह ते कमरे में जेको ख़ौफ़ में जेको अंदरि पंहिंजे ॿाहिरि वेंदो त ख़ासि तौर ते न्याणी मासूम ॿाहिरि वेंदी त उन सां छा थींदो जेके बि तव्हां जेके आहिनि जिन्सी ज़्यादती त जेको आहे न जेके एॾा वाक़िया थियनि था जीअं हाणे मोनिका जो हिकिड़ो वाक़ियो ॾे अथऊं मासूम ॿारड़ी जो ॿिया बि केतिरा ई अहिड़ा वाक़िया चाहे न्याणी हुजे या नंढड़ो ॿारड़ो हुजे इहा कहिड़ी नफ़्सियात आहे इहो कहिड़ी हवस आहे इहो कहिड़े शइ जो शुगर आहे छा हिननि जानवरनि हिननि हैवाननि खे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे छा इहा एतिरी डे बाय डे शइ छो थी वधे छा इहा कमर्शलाइज़ थी वई आहे इन जी रोक कीअं थींदी आख़िरकार जी डॉक्टर छा चवणु चाहींदो तमामु बहितरीन सवाल आहे अॼोके ॾींहं जो ॾिसो इंसान जी पंहिंजी हिकिड़ी नफ़्सियात आहे उन में हकारी ऐं नाकारी क़ुवतूं यानी कि रहमानी ऐं शैतानी क़ुवतूं जॾहिं खां वजूद ठहे थो अलाह इंसान जो वजूद धरती ते अचे थो उन ॾींहं खां इहे सभु शयूं डेवलप थियणु शुरू थींदियूं आहिनि जेके ग्रूमिंग थींदी आहे माण्हू जी उन खां पोइ वरी शख़्सियत जा बिगाड़ बि गॾु था अचनि उन खां पोइ पहिरियों एस्पेक्ट इहो आहे त उन माण्हू जो जेको वजूद आहे उहो वधणु शुरू थिए बालकपण पोइ वॾो थिए पोइ ईअं हले उन खां पोइ उन सां गॾोगॾु ज़ीरो खां जंहिं ॾींहुं तव्हां पहिरीं क्राए कयो था फर्स्ट क्राए कयो था ॼमण महिल उन ॾींहं खां तव्हांजी नफ़्सियात जुड़णु शुरू थी थिए उन ॾींहं खां तव्हांजी शख़्सियत जुड़ण थी शुरू थिए उन ॾींहं खां तव्हांजा जेके हकारी नाकारी पहलू आहिनि शुरू था थियनि पोइ जॾहिं तव्हांखे शऊर अचे थो त पोइ जेके रहमानी क़ुवतूं तव्हांजे मथां हावी थियूं थी वञनि त तव्हांजो वरी ट्रैक चेंज थो थी वञे जेकॾहिं शैतानी क़ुवतूं तव्हांजे मथां हावी थियूं थियनि त तव्हांजो ट्रैक चेंज थो थी वञे त ही हिकिड़ो फिनामिना जो नालो आहे ही लका आहे हिकिड़ो त इंसान सां उनजी नफ़्सियात उनजी समाजियात उनजी जिस्म यानी कि जिस्म जी जीअं वाधवीज थी थिए ईअं सोचनि वीचारनि ख़्यालनि उद्मनि ऐं समूरनि शयुनि जी जेका न सो बि ग्रोथ थिए थी उन खां पोइ वरी समाजियात जी ग्रोथ थिए ॿार खे तव्हां सेखारियो त बाबा महिमान जो हुनखे अस्सलाम वालेकुम चवणो आहे बाबा महिमान खे सी ऑफ करिणो आहे बाबा मां महिमान खे पाणी पुछणो आहे बाबा ईअं ई इन खे असां चवंदा आहियूं नर्चरिंग माना तरबियत निगारी तरबियत जीअं थिए थी उन सां गॾोगॾु जेको आहे सभु शयूं हलनि थियूं पोइ उन तरबियत में किथे को फ्ला अची थो वञे माना को जोबो अची थो वञे को माना जेको आहे ब्लैंक रहिजी थी वञे या किथे पेरेंट्स खे टाइम कोन्हे किथे ॿारनि खे टाइम कोन्हे त उन खां पोइ बि जेको आहे ईअं ॿारु रांदि में हली वियो ॿारु स्कूल हली वियो ॿारु हेॾां हली वियो ॿारु सुम्ही रहियो सवेरे पीउ घर में अथॉरिटेटिव पर्सनैलिटी जेका घर में हूंदी आहे उहो पीउ हूंदो आहे मां त धक हणी चंबो हणी प्यार करे ही हू करे ॾेई वरी प्यार कंदी पई आहे पर पीउ थोरो हिकिड़ो मेल डोमिनेट सोसाइटी जो असां हिसो आहियूं त उते पीउ खे डोमिनेट करे रखियो आहे अथॉरिटेटिव रखियो आहे त पोइ जीअं उहो पीउ आयो त हमरा सुतो पियो आहे माना ॿारु उहो सुतो पियो आहे त उनजी उहा इस्लाह कोन थी थिए छो त हिकिड़ी जेका रेस डेवलप थी आहे लालच जी लोभ जी तरक़ी जी सो कॉल्ड तरक़ी जी उनजी डोड़ में असां समूरा माण्हू किथे न किथे उनजो हिसो आहियूं ऐं असां पंहिंजो पाण खे उनजे अंदरि जेको आहे हिकिड़ो डोड़ा थकायूं पिया एंड ऑफ द डे असांखे इहा ख़बर पवंदी त असां सॼो ॾींहुं कमाइण में लॻी वियासीं ऐं असांजो मुस्तक़बिल असांजा ॿार असांजो औलाद उहो डेविएशन चलो ही त तव्हां ॿारनि जी नर्सिंग जी उन्हनि जी इथिक्स ऐं रवैये जी ॻाल्हि पिया कयो जेकी हू ॻाल्हि कई त ॿारनि जा जेके जिन्सी बाक़ी वाक़िया थियनि था उहे जेके जनरल मासूम ॿार उन्हनि जी उमिरि छा हूंदी 8 साल जा 4 साल जा 9 साल जा न्याणी हुजे या नंढड़ो ॿारड़ो हुजे इहा कहिड़ी दरंदगी आहे इहा कहिड़ी नफ़्सियात आहे हू चलो ठीकु आहे ॿारनि जी बेसिकली बीमार समाज आहे माना इन लेवल ते जेको इनमें इन्हनि एक्टिविटीज़ में मुलवस आहे जवाबदार आहे ॾोही आहे उहो बीमार आहे उनजे अंदरि बीमारी जी एवोल्यूशन बीमार आहे ॾिसो त हू हुन छा जो फक्त खाए पीए थो कपिड़ो लटो पाए थो हले पियो मोबाइल बि सुठो अथसि दुनिया जी ख़बर अथसि हिन शइ जी ख़बर अथसि त हीअ शइ जेकी आहे चयोमांसि मूंखे ख़राब आहे मुंहिंजे लाइ जेको आजा छा थींदो अंजाम जी बि ख़बर थींदसि या एतिरो बि ख़बर पए थो त इहो सही आहे या इहो ग़लति आहे उन खां पोइ कहिड़ी बीमारी आहे इहा नफ़्सियाती बीमारी इहा आख़िर कीअं सेक्सुअल परवर्जन्स थींदियूं आहिनि उन खां पोइ पर्सनैलिटी डिसऑर्डर थींदा आहिनि उन खां पोइ ॿिया मुख़्तलिफ़ नफ़्सियाती जेका आर्ज़ा थींदा आहिनि
उन्हनि जे अंदरि हिननि जे अंदरि हाइपर सेक्सुअलिटी जा रुझानात मिलंदा आहिनि। इन्हनि जे अंदरि जेको आहे सो अंडर एज ॿारनि सां सेक्सुअल असाल्ट करण जा या जेको अब्यूज़ करण जा रुझानात मिलंदा आहिनि। उनखां पोइ कुझु ड्रग एडिक्ट्स आहिनि जेके नशो कनि था, उन्हनि जे अंदरि बि हिन जा कैंसर रुझानात मिलंदा आहिनि। जेके माण्हू नशो कनि था उन्हनि जे अंदरि हुई जेका आहिनि सो बेरा रवी डेवलप थी थिए, उन जे अंदरि हुई इहे सभु शयूं डेवलप थी थियनि। त हिकिड़ा उहे माण्हू जिन जे अंदरि नफ़सियाती जिनसी अर्ज़ा आहिनि, हिकिड़ा उहे माण्हू जेके बचपन में जिन सां को सेक्शुअल अब्यूज़ थियो हूंदो पोइ इंतकामी था थी वञनि, हिकिड़ा उहे माण्हू जेके नशो कनि था, हिकिड़ा उहे माण्हू कॾहिं कॾहिं जेको आहे न सो इन्हनि खे शऊरी तौर ते बि कंदा आहिनि, हिकिड़ो बीमारीअ तौर ते कंदा आहिनि। कुझु तव्हां जेके बि केस स्टडी असां वटि त ॾिसो केस स्टडी रिपोर्ट ई कोन थी थिए न। असां वटि जेकॾहिं को माण्हू पकड़िजे थो त हुनखे साइकेट्रिस्ट त ॾिसे ई कोन थो। उनजो त कानून असां त ऐं त इन शइ जो इनकारी न आहे न, कानून पंहिंजो रस्तो वठे, समाज पंहिंजो रस्तो वठे, पंहिंजे तरीक़े सां हुनखे डील करे। जेकॾहिं ॾोह कयो आहे त कानून हुनखे सज़ा ॾे ऐं समाज हुनखे सज़ा ॾे ऐं उनखां पोइ हिकिड़े साइकेट्रिस्ट खां हुनजी एवेल्यूशन थिए। असां वटि केस हिस्ट्रीज़ आहिनि ॾिसो काफ़ी हद ताईं अहिड़ा कुझु अहिड़ा बि पहलू अची वेंदा आहिनि त जेके साइकेट्रिस्ट उन शइ खे प्रोवाइड करे पोइ चवंदा आहिनि त नफ़सियाती मरीज़ आहे त काफ़ी सज़ा ॾोह में बि उनखे लीनियंसी मिली वेंदी आहे। बेसिकली अगरि उहो ग़लति न आहे न, तव्हां सही आहियो। मूं लास्ट टाइम कंहिं ॿिए टीवी चैनल ते हिकिड़े प्रोग्राम में हिकिड़ी ॻाल्हि कई त बाबा इन्हनि जी नफ़सियाती एवेल्यूशन थियणु खपे। मूंखे जीअं तव्हां अॼु सवाल उथारियो तीअं उन वक़्त जे जेको आहे सो कंपेयर या एंकर पर्सन चयो त सर तव्हां त उनजी ज़मानत कराए छॾी। मूं चयो अदा साईं मूं हिकिड़ो अर्ज़ु इहो बि कयो आहे त कानून पंहिंजो तरीक़े सां इनखे सज़ा ॾे, जज़ा ॾे, समाज हुनखे पंहिंजे तरीक़े सां हुनजो रवैयो अख़्तियार करे। उनखां पोइ जेके जिस्मानी फाल्ट था थी सघनि, मिसाल दिमाग़ जो न्यूरोकेमिकल जो लुचो थी सघे थो, उनखां पोइ उनजे अंदरि जेकॾहिं कुझु थी सघे त पूरो असां वटि चैप्टर आहे, पूरो असां वटि साइकेट्री में ऑक्सफोर्ड में कैपलन में पूरो चैप्टर आहे, पूरी साइंस आहे, पूरी नफ़सियात आहे। ठीकु आहे, तव्हां पंहिंजी उन हवाले सां कीअं चवंदा आऊं त मूंसां ऐं मुंहिंजे जेके व्यूवर्स आहिनि ॾिसंदड़ इवन के असां एग्री ज़रूर हूंदा त इन्हनि खे डायरेक्ट सज़ा मिलणु घुरिजे। सख़्त क़ाइल आहियां त इन्हनि खे सज़ा क्लासिकल मिलणु खपे, नमूनो हुजे, जेको माण्हुनि जे लाइ हिकिड़ो नमूनो मिसाल हुजे त हिन जो अंजाम ही आहे। पर असांखे केस स्टडीज़ कलेक्ट करे इहे हैपनिंग थियण खां पहिरीं रोकण जा उपाउ वठणा पवंदा। ॾिसो गुड टच बैड टच ते कैंपेन्स हलियूं, ठीकु आहे, गुड टच बैड टच, उनजो असांखे इम्पैक्ट मिलणु शुरू थी वियो। हाणे इहा जेकॾहिं साइंटिफिक स्टडी न थी आहे गुड टच बैड टच जी त पोइ असांखे कीअं थियो आहे। हाणे इन्हनि खे सज़ा ॾियो, मारे छॾियो, मौत ॾियो, जेको कानून चवे उहो करियो। असां नथा चऊं त को इंसान खे फर्दन को हक़ न आहे त को जेकॾहिं कंहिं जिन्सी ज़्यादती कई आहे उनखे उते गोली वञी मारे छॾनि। आईन पाकिस्तान मुक़दम आहे, आईन पाकिस्तान सभिनि खां वधीक अहम आहे। उन जे जेके शकूं आहिनि, उन जा जेके लॉज़ आहिनि, उन जा जेके क्लॉज़ आहिनि, उन जे हिसाब सां जेकॾहिं उनजे मथां का सज़ा फिट थी थिए, उहा भले लाइफ सेंटेंस हुजे, उहा भले जेको आहे सो डेथ सेंटेंस हुजे, उहा जेको आहे सो ॿी का सज़ा हुजे, ऐं त उन शइ जो क़ाइल आहियां त उनखे उहा मिलणु घुरिजे। तव्हां केतिरे हद ताईं इहे ॾिठो आहे त हिनखे केतिरियूं हद ताईं सज़ाऊं मिलियूं आहिनि? तव्हां पाण केतिरो पर्सनली तव्हांजो ओवरव्यू समझ, तव्हां इहे पाण बि जेको आहे माशाल्लाह हिकिड़ी अख़बार जा रचर बि आहियो, हिकिड़ा बहितरीन लेखक बि आहियो, इन पूरे समराइज़ खे जेको आहे ओवरराइड कयूं था, बहितरीन तव्हां किताब बि लिखियूं आहिनि, एतिरा सुठा माना वॾी वसी नज़र रखण वारा बि आहियो। तव्हां इन शइ खे केतिरो ॾिठो आहे? असांजे समाज में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ सज़ाऊं मिलियूं आहिनि। जीअं ज़ैनब बेबी जो हो ॿार जेका ज़ैनब हुई, उनजे जेको आहे अब्यूज़र खे फांसी ॾिनी वई। ताज़ो जेको हेॾां थियो हो पंहिंजो शिकारपुर साइड ते या हेॾां लाड़काना डिवीजन में, उते हुनखे जेको आहे एनकाउंटर में मारिजी वियो, पर उहो हिकिड़ो पंहिंजो वठी पिए विया, ॿियो हुनजो जेको साथी हुन ताईं त पोइ त को मामला थिया, ठीकु आहे। उनखां पोइ ॿियो जेको ख़ैरपुर ॾांहुं जेको मामिलो थियो उहो माण्हू ट्रायल में आहे। ट्रायल थियणु खपनि, साफ़ शफ़ाफ़ ऐं स्पीडी ट्रायल थियणु खपनि। जज जेके आहिनि सो अलाह जी मुनसफ़ी जा क़ाइल आहिनि ऐं उहे तमामु बहितरीन फ़ैसिला ॾियनि पिया त उहे वक़्तु हालतनि ऐं कानून मुताबिक़ जेकॾहिं हुनखे सज़ा ॾियनि था त उनजो हिकिड़ो ख़ौफ़ जेको डेवलप थींदो, उहो ख़ौफ़ जेको आहे हुनखे अहिड़ियुनि वार्ताउनि करण तां, अहिड़ियुनि वारदातुनि करण तां परे करे छॾींदो।
मूं तव्हांखे अर्ज़ु कयो न त मिसाली सज़ा ॾिजे, मिसाली सज़ा हुजे जेका सभिनि जे साम्हूं हुजे, जंहिंखे ख़बर पवे ॿिए कंहिं करण वारे खे त हुनखे लर्ज़ो तारी थी वञे त कंहिं मासूम गुल खे पेरनि जे हेठां कीअं चिबाटे थो, कंहिं मासूम गुल जी साह जो सॻो कीअं टोड़े थो, तोखे इन शइ जो अहसासु थियणु खपे। ऐं जेके ईंदड़ जेकॾहिं कंहिंजे ज़हन में इहो को फतूर डेवलप पियो थिए, कंहिंजे ज़हन में जेकॾहिं अहिड़ी का रवश ठहे पई, कंहिंजे ज़हन में का अहिड़ी सोच पनपे पई, वधे पई त पोइ कंहिं ॿार सां हुनखे जिन्सी ज़्यादती करणी आहे या नफ़्सियाती ज़्यादती करणी आहे या फिज़िकल ज़्यादती करणी आहे त हू उन खां पहिरीं कंबी वञे त कानून मूंखे छॾींदो कोन। समाज त हुनखे सज़ा ॾींदो ई ॾींदो, पर कानून बि न छॾींदो। सही, इहे ई तरीक़े जेके हुन नफ़्सियात जे ट्रीटमेंट खां त चाहींदमि त उनखे डायरेक्ट जेको अहिड़ी ई सज़ा मिली वञे, न ई उनखे चइजे पियो जॾहिं हिकिड़ो ॾोहारे के मासूम खे अहिड़े हद ताईं कहिड़ो छा उन माउ ते गुज़रंदी, छा उन ख़ानदान ते गुज़रंदी, छा उन मासूम ॿार ते जेके हुनजो माउ त ख़तम थी वञे। असां परे जेके वेठा आहियूं, असां परे माना रोई पवंदा आहियूं, अखियुनि मां लुड़क अची वेंदा आहिनि ऐं आवाज़ भारी थी वेंदो आहे, अजीब हिकिड़ी दुनिया महसूसु थींदी आहे त हिन मासूम जो कीहूं, इन जो आहूं, इन जो मिनथूं, ऐं इन में त एतिरी ताक़त बनाए थो कि माण्हू जो हथ हटाए सघे। उन सां वक़्त खां अॻे जेकॾहिं ज़्यादती थी थिए त इहो हिकिड़ो अलमनाक हादसो आहे, इहो हिकिड़ो अलमनाक वाक़ियो आहे, इहो हिकिड़ो वॾो ट्रामा आहे जेको फैमिली खे इन ट्रामा जी सज़ा समाजनि खे भुगतणी आहे। सही, बिल्कुलु भले असां केॾा बाशऊर हुजूं, केतिरा पढ़ियल लिखियल हुजूं, पर असांखे इन ट्रामा जी सज़ा ज़रूरु भुगतींदासीं। सही था चओ। हींअर त शॉर्ट कुझु ब्रेक ते हिन प्रोग्राम सां ताउन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताउन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। जिते ॾिसो नाज़रीन मुआशरे में इलाही बीमारियूं, इलाही जेके आहिनि छा कोरोना जेके आहिनि, हर क़िस्म जी कोरोना ऑलरेडी असांजे में जेको आहे मौजूदु आहे। हिकिड़ो कोरोना जो ख़ौफ़ जेको आहे हर क़िस्म जे हवाले सां मौजूदु आहे, चाहे हू सभु खां अॻु में जेको असांजी तालीम, उहो बि हिकिड़ी क़िस्म जो असांखे कोरोना थी वियो आहे, उन जो ख़ौफ़ थी वियो आहे। उन सां गॾोगॾु हेल्थ, असांखे सुठी सिहत, उन हवाले सां बि हिकिड़ो ख़ौफ़ पैदा थी वियो त छा असांखे जेको आहे हिकिड़ो मुआशरे में फंडामेंटल राइट्स जेके आहिनि असांखे खुली फिज़ा में जेको जीअं चवंदा आहिनि त रोटी कपिड़ा मकान सिर्फ़ु न आहे, सिर्फ़ु रोटी कपिड़ा मकान ताईं असांजी ज़िंदगी कोन्हे, उन सां गॾोगॾु तालीम, हेल्थ, इहे सभु शयूं जेके आहिनि ऐं आज़ादी सां ॿाहिरि ख़ासि तौर ते नियाणियुनि ॿारनि जे हवाले सां हिकिड़ी आज़ादी त मुनफ़िर जेके फिज़ा में जेको उन्हनि खे जेको इजाज़त ॾेई वञे, उहा इजाज़त केरु ॾींदो? अहिड़े क़िस्म जा जेके नफ़्सियाती जेके माण्हू आहिनि उन्हनि खे बिल्कुलु बाक़ाइदा सां इबरतनाक सज़ाऊं ॾेई वञनि त हू बाक़ी जी डॉक्टर सां ॻाल्हि कई त हू सोचनि, ॿ टे दफ़ा इलाही सोचनि इन हवाले ॻाल्हि सां त इहे हिन वास्ते काफ़ी किन पेरेंट्स खे चवणु चाहींदमि त तव्हां बिल्कुलु सही आहियो त ख़ासि तौर अहिड़े माहौल में जेको पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरि कढणु या हीअ कढणु बिल्कुलु सही न आहे। जी डॉक्टर साहिबु, हाणे ॾिसो त काफ़ी समराइज़ सां थी एजुकेशन तालीम जो हवाले सां लास्ट में इहो पुछणु चाहींदमि त ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी जो हिकिड़ो फेज़ हले पियो असांजी तालीम जो, चलो हू वॾा ॿार आहिनि, उन में विजुअल्स या वरी इहे सभु शयूं बि तव्हां इनखे छा चवणु चाहींदव त केतिरा जेके यूनिवर्सिटी जा ॿार जेके केतिरी अवेल करे सघंदा, केतिरा शो हू त नंढा ॿार आहिनि, यूनिवर्सिटी जे ॿारनि खे था ॾिसो असां वटि जेका यूनिवर्सिटी आहे या मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ आहिनि उते ॾोराहनि इलाइक़नि खां ॿार अचनि था। हाणे हिकिड़ी शइ हुननि मैंडेटरी करे छॾी। हाणे अॼु सुबुह जो ताज़ो मुंहिंजो पुटु जेको आहे न मेरठ यूनिवर्सिटी में मैकेनिकल इंजीनियरिंग में एडमिशन मिली अथसि त सुबुह जो चए थो त बाबा मूंखे कोविड जी टेस्ट कराए हुनखे शो करणी आहे, 5000 हुनजा ॾियो, मूंखे 5000 हुनजा ॾियो। त मूंखे सुबुह जो सवेरे सवेरे नेरनि झटको लॻो त सरकारी सतह ते DHOs वटि कोरोना जी टेस्ट थिए पई ऐं तव्हांजे तवसो सां मेरठ टीवी जी तवसो सां ऐं तव्हांजी पूरी टीम जी तवसो सां उन्हनि समूरनि ॿारनि खे ऐं उन वालिदैन खे जिन जा ॿार यूनिवर्सिटी में पढ़नि था हिकिड़ो सुठो सोण आहे त उन्हनि जी कोविड जी टेस्ट थियल हुजे ऐं नेगेटिव हुजे, पोइ हू ॿार जेकॾहिं पाण में गॾिजी बि किथे वेहनि था त को मसइलो कोन्हे, छो त हिकिड़ी माना कोविड फ्री वर्ल्ड हूंदी। त कोविड पंहिंजो वारो वॼाए वियो आहे, कोविड खे जेतिरा हाञा करणा उहा करे छॾिया अथसि ऐं कोविड हर कंहिं माण्हू खे थींदो आहे, थींदो ऐं गुज़री वेंदो, घणनि खे ख़बर बि कोन पवंदी ऐं असांखे ख़ौफ़ज़दा न आहे थियणो।
असां जेके सिहत जा शोबा आहिनि या हुकूमत वक़्तु आहे, सिंध हुकूमत हुजे, पाकिस्तान जी हुकूमत हुजे, WHO हुजे या ॿिया जेके इदारा आहिनि जेके सिहत जी शयुनि खे ॾिसनि था, उन्हनि जे तरफ़ां जेका एडवाइज़री आहे त समाजी विथी रखो, हथ बार बार धोयो, ही करियो हू करियो, जेको तव्हां इंट्रो में बि ॿुधायो ऐं सभु शयूं कयूं, त असांखे हिकिड़ो हाणे कोविड सां यूज़ टू थी वञिणो आहे। असांखे पंहिंजी तरक़ी में रुकावट बणियल कोविड खे मात ॾियणी आहे, उन कोविड खे नफ़्सियाती जंग बि विड़णी आहे, उन सां नफ़्सियाती तौर ते जेको ख़ौफ़ हो उनखे ख़तमु करिणो आहे, पंहिंजो पाण खे एक्टिव करिणो आहे ऐं स्कूलनि कॉलेजिस में पंहिंजे बचनि खे मोकिलिणो आहे। ठीकु आहे, उन्हनि खे हितां तव्हां जॾहिं घरां कढो था त हिकिड़ो नंढिड़ो सैनिटाइज़र ॾेई छॾियो, हिकिड़ो मास्क ॾेई छॾियो, उनखे सम्झाए छॾियो, माण्हू पढ़ियल लिखियल आहिनि अनपढ़ियल आहिनि, तव्हां मोबाइल टोन ॾिसो, तव्हां टीवी ॾिसो, तव्हां जेको बि समाजी मीडिया हुन ते कोविड 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 हिकिड़ी अजीब वबा थी वई आहे, त हाणे असांजो हर माण्हू उन खां वाक़ुफ़ु थी वियो आहे। हाणे ख़ुदा जे वास्ते अॼु तव्हांखे लखे करोड़े माण्हू ॾिसनि पिया, ख़ुदा जे वास्ते तव्हां ई करियो त जेके SOPs आहिनि हाकिम वक़्त जे तरफ़ां या सिहत जे इदारे जे तरफ़ां उन्हनि जे मथां अमल कंदो त इनशाला कोविड खे त असां तक़रीबन शिकस्त ॾेई चुका आहियूं, पर असांजी तइलीम जो जेको ॿेड़ो ॿुॾी चुको हो उहो वरी जेको आहे सो तरी सघे थो। असां वरी उन औज सां, उन तरक़ी सां, उन हिमत सां, उन मर्दानगी सां, उन जुरत सां तइलीम जे जेको करो आहे उनखे पार करे सघूं था ऐं ही जेको असांजो तरो तरी सघे थो। सही चयो। अच्छा जी, हाणे धुंध जी सूरत हाल आहे, हिकिड़ी इहा बि अजीब क़िस्म जी नफ़्सियात आहे, जीअं धुंध थी वई आहे, ठीकु आहे, उन खां पोइ जेके असांजे जेके ड्राइवर हज़रात आहिनि उन्हनि खे ख़बर बि आहे त असांखे जेके हिकिड़ी स्पीड लिमिट मेंशन थियल आहे, उन बावजूद बि अहिड़ी सिचुएशन्स में हू अहिड़ी तेज़ रफ़्तारी सां पंहिंजी कार जेके आहिनि या गाॾी या वॾा वॾा व्हीकल्स जेके आहिनि उहे ड्राइव करे जेके आहिनि पोइ हादसा जी सूरत में उहे पेश पिया थी वञनि। अहिड़ी कहिड़ी क़िस्म जी नफ़्सियात आहे जो उन्हनि खे सम्झ नथी अचे ॻाल्हि, त असां समझ सभु अचे थी। अच्छा, नस्टी नस्टी थी विया आहिनि माण्हू। वो हिकिड़ो अंग्रेज़ वियो पियो त रेलवे क्रॉसिंग ते हिकिड़ो माण्हू आयो मोटरसाइकिल साइकिल ते डोड़ंदो डोड़ंदो हुनजे हेठां बार्स जे हेठां साइकिल लंघाए त अंग्रेज़ चयो त जेको आहे न केॾे सुठी क़ौम आहे जेको हुनखे पंहिंजे वक़्त जो अहसासु आहे त जीअं टाइम मैनेज थी सघे, हीउ ॾाढो तकड़ में वञे पियो माण्हू ऐं तमामु बहितरीन माण्हू, रेल परे आहे, असां गाॾियुनि वारा त न, साइकिल वारो त निकिरी सघे थो, हलो ठीकु आहे। अॻियां वञी हिकिड़ो मदारी जेको आहे न सो पंहिंजो शोबाज़ी करे रहियो त हू हुते हमरा साइकिल जे मथां वेही ॾाढो सुकून सां उहो हुन करतब ॾिसी रहियो त अंग्रेज़ चयो ही कहिड़ी क़ौम आहे, होॾां स्पीड सां निकितो। ॾिसो, तव्हांजो टाइम मैनेज करियो, जेकॾहिं तव्हांखे ख़ैबर पख्तूनख्वा खां कराची पहुचणो आहे त तव्हांखे पंहिंजा कलाकनि जी ख़बर आहे त हेतिरनि कलाकनि में पहुचंदसि। मोटरवे पुलिस एॾी बर्जस्ते तरीक़े सां उहो पंहिंजो पंहिंजो रोल अदा करे पई, जेकॾहिं तव्हांजी जेका आहे न सो फोग जे करे या धुंध जे करे, इन जे करे, माक जे करे, छो त नवंबर डिसंबर जनवरी ताईं इहे समूरो लका हलंदो, सदियुनि ताईं हलंदो अचे पियो, इहो फोग थींदो। तव्हां पंहिंजा रूट सेट करियो, तव्हां डे में ट्रेवल करियो, तव्हां नाइट खे ट्रेवल खे तरजीह न ॾियो, तव्हांखे धुंध खां बची वेंदो, तव्हां वॾे नुक़साननि खां बची वेंदो। असां चवंदा आहियूं त स्पीड थिल्स बट किल्स। अच्छा, ही जेके आहिनि छो ही एॾा नुक़सान थियनि था, ॾिसी थियनि था, हर शइ लाइ जेको आहे डिपार्टमेंट कानून आहे, जेके सर्विस जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, जीअं रोड पुलिस आहिनि, ट्रैफिक पुलिस आहिनि, इन से मोटरवे पुलिस आहिनि, इहे सभु पंहिंजे हुते मौजूदु आहिनि, त उहो रोकथाम नथी थिए पोइ बि चींजी छा रोज़ नुक़सान। ॾिसो, ॿ ॻाल्हियूं वरी हुनखे खणी ईंदुसि त ॾिसो, असांजो ड्राइवर हज़रात माज़रत सां, मालिक गाॾियुनि जा न, ड्राइवर हज़रात जेके लॉन्ग रूट्स ते हलनि था व्हीकल्स, जेके ट्रेवल्स आहिनि, बसिस आहिनि, इहे उन्हनि जे मथां वर्कलोड घणो आहे। उन खां पोइ कंहिं न कंहिं एडिक्शन में मुब्तला आहिनि। जॾहिं एडिक्शन में मुब्तला थींदा त वीह टनल थी वेंदी, जजमेंट उन्हनि जी ख़राब थी वेंदी। उन खां पोइ हाई रिस्क टेकर हूंदा आहिनि, उन्हनि जे अंदरि किथे न किथे साइकेट्री हूंदी आहे, बाइपोलर हूंदा आहिनि या पर्सनैलिटी डिसऑर्डर में हूंदा आहिनि, त पोइ उन खां पोइ कुझु काफ़ी नुक़सान जी तव्हां नाला खे कंटिन्यू कंदासीं, लेकिन मां हिकिड़ी कॉल करे ॾिसां, ज़ुबैदा असां सां कॉल ते। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु तव्हांखे बि खोड़ सारा सलाम, दुआऊं हुजनि। ज़ुबैदा दुआ कयो पूरी फैमिली लाइ। जी जी बिल्कुलु ठीकु आहे, कीअं अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। कीअं आहियो? कश्मीर जो मौसम कीअं आहे? थधि कीअं पई गुज़रेसि? शुक्र अल्लाह साईं जो, इलाही सर्दी आहे। डॉक्टर साहब खे बि खोड़ सारा सलाम हुजनि। ऐं डॉक्टर जे हवाले सां मां ईअं चवणु चाहियां थी, जेके बि डॉक्टर हज़रात आहिनि, जेके बि आहिनि, ख़ासि जंहिंजो मरीज़ जो इलाज कंदा आहिनि, चाहे ॾंदनि जा बि हुजनि, दिलि सां ई दुआ निकिरंदी आहे, अल्लाह साईं हिननि खे आबाद करे ऐं सही माण्हू ताईं पहुचनि।
बाक़ी हर मरीज़ जी दुआ निकिरंदी आहे जॾहिं उहो सिहतयाब थींदो आहे। बाक़ी ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई ज़ुबैदा। मुंहिंजो सुवाल आहे त मुंहिंजी अम्मी खे बि उन मां मिटी मां ज़ाहिर हवा त रहंदी आहे न, हवा उन मां एलर्जी थींदी आहे। अम्मी खे धूड़ मां एलर्जी थींदी आहे ऐं अम्मी काफ़ी इलाज करायो आहे, कराची तक अम्मी कराए थी। अम्मी सारे में ज्यादा हूंदी आहे सेंसिटिव ऐं निंड आराम तमामु घणो फिटल हूंदो अथसि ऐं बसि इहो आहे। दुआ बि कयो ऐं डॉक्टर जी क्लिनिक जो नालो बि ॿुधायो। ऐं सही, हू असांजे जेके डॉक्टर साहब जेके सरकारी हॉस्पिटल हैदराबाद में हूंदा आहिनि उहो तव्हां उते विज़िट कयो ऐं जीअं गिदवा हॉस्पिटल उन हवाले सां उते उहे मौजूदु हूंदा आहिनि, तव्हां उते विज़िट करे सघो था। मज़ीद जेके असांजे डॉक्टर साहब को तव्हां उन्हनि खां एड्रेस वठो। वॾी वॾी महिरबानी, थैंक यू ज़ुबैदा। अच्छा, एलर्जी जा काफ़ी इशूज़ हूंदा आहिनि, काफ़ी एलर्जी जा पेशेंट्स जेके आहिनि उहे ठीकु कोन थींदा आहिनि काफ़ी हद ताईं, जिते मूंखे नॉलेज आहे। ड्राई सीज़न अचे थो, जॾहिं ड्राई सीज़न अचे थो त एलर्जीज़ वधनि थियूं। सही, डस्ट सेटल डाउन कोन थी थिए, उन खां पोइ वरी फौरन ॿाहिरि थी अची वञे त पोलिन एलर्जी शुरू थी वञे। उन खां पोइ असां वटि इन्वायरमेंट जे अंदरि एतिरो पॉल्यूशन आहे, फ्यूम्स आहिनि, मुख़्तलिफ़ जेके धुआं आहिनि गाॾियुनि जा या ॿिया जेके शयूं आहिनि, इमिशन जेके केतिरी इमिशन थी थिए कार्बन मोनॉक्साइड जी, उहा समूरी इमिशन असांजे इंसानी वजूद ते त वणनि टिणनि खे त नुक़सानु ॾिए थी, पर असांजे इंसानी वजूद ते हुनजो ओतिरो ई हूंदो आहे। हाणे जेकॾहिं अदड़ी मूंखे ॿुधाए पियो त जेको असां अमड़ साईं उनखे एलर्जी थी थिए सियारे जे मौसम में, त मुंहिंजी अमड़ साईं खे उन एलर्जी जे लाइ उपाउ वठणु खपनि। पहिरीं हुनजी हिकिड़ी एलर्जी टेस्ट थियणु खपे। जॾहिं हुनजी एलर्जी टेस्ट थींदी त पोइ असांखे ख़बर पवंदी त हिन अमड़ साईं खे किथे किथे प्रॉब्लम आहे। उन खां पोइ ॾिसजे आया हुनखे दम त कोन्हे, माना जेका अस्थमा चवंदा आहियूं दम, उहो त कोन्हे। उन खां पोइ हुनखे वधे थी एलर्जी, माना जॾहिं इहा सीज़न अचे थी ह्यूमिड हूंदी आहे, हिकिड़ी त हवा जे अंदरि जेका कसाफ़त आहे, जेका ह्यूमिडिटी हूंदी आहे उहा थोरी वधीक हूंदी आहे, छो त थधो मौसम हूंदो आहे, एवापोरेशन्स घटि थींदियूं आहिनि। ऊन्हारे में जेको आहे सो तेज़ सिज निकिरंदो आहे, उन में एवापोरेशन्स वधीक थींदियूं त थोरी ह्यूमिड हूंदी आहे, कसीफ़ हूंदी आहे। त चवण जो मक़सदु आहे त अधी मुंहिंजी भेनर खे पंहिंजे अमड़ साइण खे थोरो उन तरीक़े सां डील करणु खपे। लाज़मी डिघे अरसे खां ऐं डॉक्टरनि खां हिकिड़े डॉक्टर खां ॿिए खां टे चौथे खां कराची ताईं ॿुधाए पई भेनर त जेकॾहिं शिकारपुर जी किथे जेको बि कश्मीर जी त इहा भेण उतां खां कराची ताईं पहुची वञे थी। त चवण जो जेको मेन मक़सदु इहो आहे त असांखे पंहिंजा रूटीन सेट करणा पवंदा। सही सही, बिल्कुलु रूटीन सेट में अच्छा, चलो ठीकु आहे। इन हवाले सां यकीनन काफ़ी सारा टिप्स हुननि खे मिलिया हूंदा। अच्छा डॉक्टर साहब, अॼु के सॼे प्रोग्राम जो छा तव्हां जेको ओवरव्यू ॾींदो, छा समराइज़ कंदो सुबुह महिराण में स्कूल जे हवाले सां, नफ़्सियात जे हवाले सां, फिक्जी रूल्स जे हवाले सां, जेके कॉल्स आहियूं उन्हनि ते तव्हां छा चवणु चाहींदो? तमामु बहितरीनु प्रोग्राम अॼु जो लॻो आहे। असां खोड़ सारा प्रोग्राम कया आहिनि। मुंहिंजो बचपन ज़िक्र थियो, असांजे मुल्क क़ौम ऐं सुल्तनत जे माण्हुनि जे ॾुख सूर दर्द तकलीफ़ूं ऐं उहे ज़िक्र हेठि आया। उन खां पोइ असां पंहिंजे माण्हुनि सां ॻाल्हायोसीं, पाण पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, पंहिंजे माण्हुनि सां मुखातिब थियासीं। उन खां पोइ असां नफ़्सियात ते ॻाल्हायोसीं, उन खां पोइ असां एजुकेशन ते ॻाल्हायोसीं, एजुकेशन जे लूप होल्स ते ॻाल्हायोसीं, ॿियनि मामलनि ते ॻाल्हायोसीं। हाणे जॾहिं असां समराइज़ करणु वञूं पिया त इल्मु सिहत जी तव्हां जेको आहे रोटी कपिड़ा और मकान हर कंहिंजो हक़ आहे, तीअं चओ त इल्मु सिहत जेको आहे न सो हर माण्हू जो हक़ आहे। ऐं पुरमन ख़ूबसूरत ऐं पाक साफ़ माहौल जेके असां इन्वायरमेंट चवंदा आहियूं उहो बि असांजो हक़ आहे। हक़ में वक़्त खे असांजी नंढड़नि नंढड़नि ॻाल्हियुनि खां वठी वॾियुनि वॾियुनि ॻाल्हियुनि ते ध्यानु धरणु खपे, छो त असां खणी हिते असां खां ॾाढा थी वेंदा, अलाह ताला पुछाणो ज़रूरु कंदो पंहिंजे रियाय जे लाइ छा कयो। ऐं दुनिया फना थींदी, अॼु असां आहियूं सुभाणे कोन हूंदासीं, पर अलाह जी रस्सी ॾाढी मज़बूत हूंदी आहे, उनजी पकड़ ॾाढी सख़्तु हूंदी आहे। त ख़ुदा जे वास्ते मेहरान टीवी जे डॉक्टर साहब वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, थैंक यू। सभु शॉर्ट में को मैसेज ॾियणु चाहींदा? ख़ुशि रहो, ख़ुशि गुज़ारियो ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारियो, पॉज़िटिव थियो, हकारी तरीक़े सां अॻियां वधो, अलाह बि तव्हांजी मदद कंदो ऐं तमामु घणियूं हकारी कुवतूं तव्हां सां गॾु जुंबी वेंदियूं ऐं उहे तव्हांखे कामयाबु करण में तव्हांजी मदद कंदियूं। अल्लाह तव्हांजो हामी ऐं नासिर हुजे। थैंक यू आमीन।
सो मज़ा अक्सर तो असांजे प्रोग्राम में शामिल थियो किरण नाज़रीन बि यही चवणु चाहींदमि चलो ठीकु आहे हिते असां ॾाढो ज़ोर करे को मज़लूम ते या ग़रीब ते जेको असां ज़ुल्म कयूं था लेकिन हू मथे त आहे उहो अलाह ते वेठो आहे जेको उहो इंसानु ज़रूरु वठंदो त हिननि शयुनि खे सोचे सम्झे करे पंहिंजे अलाह जे साम्हूं यकीनन असांखे पेश थियणो आहे त को सुठो अमालनामो खणी वञूं त असांजी जेकी आहे बख़्शिश थिए त नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताउन कयो हो चपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान सिंध जी मेज़बानी जो रास बि चपाल मेज़बान चाहे आहे इंशाअल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त दुआउनि में यादि मुलाक़ात